बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सभिनी धरती धरणी खे चवंदासीं जेके घर भाती असांखे इन टाइम ॾिसी रहिया आहिनि। तव्हां सभिनी खे वेलकम चवंदासीं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम धरती जो सुबुह ऐं मां सहर शहर रिज़वी तव्हांजी पंहिंजी सिंध जी सहर तव्हां सां गॾु आहियां। अॼु ॿीहर गॾु आहियां ऐं उमेदु कयां थी त हीउ जेको असांजो सफ़र आहे मोहबतुनि जो हमेशह जारी रहे। हमेशह तव्हां जूं जेके मोहबतूं आहिनि, तव्हांजो जेको प्यार आहे उहो असांखे मिलंदो रहे ऐं असां एॾा ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजे लाइ कंदा रहूं। ऐं हीउ सिलसिलो जेको ॾे वठि जो ऐं प्यार जो कुर्ब जो जेको सिलसिलो आहे ॾाढो क़ीमती आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं अॼु नओं ॾींहुं आहे, नओं आगाज़ आहे, त कोशिशि कयो त एनर्जी सां, मोहबत सां, प्यार सां कयो। असां अक्सर इहो सोचींदा आहियूं त ज़िंदगी ॾाढी परफेक्ट हूंदी आहे। जेके माण्हू असां स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं उन्हनि जी ओवरऑल ॻाल्हि थी कयां त असां इहो सोचींदा आहियूं त हीअ एक्टर्स आहिनि, हिननि जी ज़िंदगी ॾाढी परफेक्ट आहे, हीअ सिंगर्स आहिनि, हिननि जी ज़िंदगी ॾाढी परफेक्ट आहे। ऐं असां कॾहिं न कॾहिं पाण खे कंपेयर कंदा आहियूं उन्हनि माण्हुनि सां जेके असांखे स्क्रीन ते नज़र ईंदा आहिनि। यकीन कयो ज़िंदगी कंहिं बि इंसान जी परफेक्ट नाहे हूंदी, उन में को न को झोल, का परेशानी, को ॾुख, कुझु न कुझु ज़रूरु हूंदो आहे। पर असां कंपेयर कंदा आहियूं पाण खे, जेको मुंहिंजी नज़र में कॾहिं पाण खे कंहिंसां कंपेयर न करणु खपे, छो त उहा शइ तव्हांजे अंदरि हिकिड़ो कॉम्प्लेक्स पैदा करे छॾींदी आहे, अहसास कमतरी पैदा कंदी आहे। त कॾहिं पाण खे कंहिंसां कंपेयर न कजे। पर सच इहो आहे नाज़रीन त ज़िंदगी जेका आहे न उहो हिकिड़ो तवील ॾुखनि ऐं सुखनि जो सिलसिलो आहे। मौला अली सलाम फरमायो त 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, 2 ॾींहं तव्हांजे हक़ में हूंदा आहिनि ऐं 2 ॾींहं उहे हूंदा आहिनि जेके तव्हांजे हक़ में न आहिनि हूंदा। ऐं जॾहिं तव्हांजे हक़ में ज़िंदगी जा ॾींहं हुजनि त उन टाइम तव्हां सब्र कयो ऐं तव्हां शुक्र अदा कयो अल्लाह साईं जो। ऐं जॾहिं बि तव्हांजे हक़ में उहे ॾींहं न हुजनि त उन्हनि ॾींहंनि में बि तव्हां सब्र कयो, गिलाऊं शिकवा न कयो ऐं शुक्र अदा कयो अल्लाह साईं जो जेतिरो थिए त। छो त असांजी ज़िंदगी में अल्लाह साईं जेके असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि त उन्हनि जो को बि मां चवां थी नेमल बदल ई न आहे। अल्लाह साईं एतिरो असां सभिनी खे नवाज़ियो आहे त हमेशह शुक्र अदा कंदा कयो। निंड मां उथंदे ई तव्हां एनर्जेटिक सुठो फील कंदा अगरि तव्हां शुक्र अदा कंदा। अगरि तव्हांजी ज़िंदगी जूं थोरियूं नेमतूं बि तव्हां उन्हनि खे काउंट करणु स्टार्ट कंदा, ॻणणु स्टार्ट कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त ज़िंदगी केतिरी क़ीमती आहे। उन में नंढियूं केतिरियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह साईं असांखे ॾिनियूं आहिनि, असांखे जिन सां नवासियो आहे। त ख़ुशि रहंदा कयो हमेशह। ऐं जॾहिं तव्हां पाण ख़ुशि रहंदा तॾहिं ई तव्हां ख़ुशियूं विराए सघंदा, तॾहिं ई तव्हां पंहिंजी भेणुनि खे, भाउरनि खे, घर भातियुनि खे, हस्बैंड खे, वाइफ खे, वालदेन खे, ॿारनि खे, तव्हां सभिनी खे ख़ुशि रखी सघंदा जॾहिं तव्हां पाण ख़ुशि हूंदा। ऐं स्पेशली असांजूं भेणूं, असांजूं अदियूं जेके असांखे स्क्रीन जे थ्रू इन टाइम ॾिसनि पियूं, उन्हनि खे बि इहो चवंदसि त पाण ख़ुशि रहंदा कयो, हमेशह कोशिशि कंदा कयो त तव्हां बि ख़ुशि रहो। छो त तव्हां सॼो घर संभालियो थियूं, तव्हां सॼो रिस्पॉन्सिबिलिटी, ज़िमेदारी जेका आहे उहा सॼी तव्हां ते हूंदी आहे। त कोशिशि कंदियूं कयो त तव्हां ख़ुशि रहो। ऐं जॾहिं तव्हां ख़ुशि हूंदियूं तॾहिं ई तव्हां ॿारनि खे सही तरीक़े सां उन्हनि जी तरबियत बि करे सघंदा, तॾहिं ई तव्हां उन्हनि खे सेखारे बि सघंदा। ऐं तॾहिं ई जेको आहे न हिकिड़ो ख़ुशहाल घर, ख़ुशहाल जेका झोंपड़ी आहे न उहा अॾे सघिबी। त कोशिशि कंदा कयो ख़ुशि रहो नाज़रीन। अॼु कचहरियूं कंदासीं ज़बरदस्त। तव्हांखे ॿुधायां त हिते कराची में थोरी सर्दी जेका आहे अची वई आहे, खुनकी मां चवां त थधी हवा हली रही आहे। सर्दी जेका आहे उहा स्टार्ट थियण वारी आहे त उन्हनि जा प्रिकॉशन्स ज़रूरी आहिनि, उहे बि कयो, पंहिंजो ख़्यालु रखो। ब्रेक जो हिते टाइम थियो आहे नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां ज़बरदस्त गेस्ट असांखे जॉइन कंदा, उन्हनि सां कचहरियूं कंदासीं। अॼु म्यूज़िकल प्रोग्राम हूंदो। अॼु प्रोग्राम में खोड़ डिफरेंट शयूं हूंदियूं जेके तव्हांखे ॾाढियूं वणंदियूं, मूंखे बि ॾाढियूं वणंदियूं इंशाल्लाह। पर हिते ब्रेक जो टाइम थियो, सफ़ा नंढो ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां पोइ मोटूं था ऐं जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदासीं। पर ब्रेक खां पोइ स्टे ट्यून, विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन। ऐं ज़बरदस्त कचहरियूं अॼु कंदासीं। जेके महिमान आहिनि उहे असांजे सेट ते, असांजे अंगण ते अची चुका आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ आहिनि ऐं असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त उहे माण्हू जेके असांजे वतन जे लाइ, असांजे माण्हुनि जे लाइ सुठो कमु करे रहिया आहिनि, असां उन्हनि खे हिते इनवाइट कयूं, कुझु न कुझु उन्हनि मां सिखूं बि सही, इंस्पिरेशन्स बि हासिलु कयूं। ऐं असांजे नौजवाननि लाइ तमामु घणो ज़रूरी आहे त असां डिफरेंट फील्ड ऑफ लाइफ जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिते इनवाइट कयूं स्पेशली। ऐं उन्हनि खां छो त असां डिफरेंट फील्ड ऑफ लाइफ जा माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि खां डिफरेंट शयूं असां सिखी सघंदा आहियूं, इंस्पायर थी सघंदा आहियूं। त ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ असांखे जॉइन कयो आहे। मां बिना को बि वेट कए हुननि जे तारुफ़ जी तरफ़ हलां थी। हिकिड़ी पर्सनैलिटी तव्हांखे ॿुधायां त ॾाढी ज़बरदस्त पर्सनैलिटी हिननि जी, राइटर आहिनि, मुख़्तलिफ़ न्यूज़पेपर्स में आर्टिकल्स लिखंदा आहिनि, पोइट बि आहिनि। ऐं हिन सां गॾु तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जे लाइ सर्व करे रहिया आहिनि, SSP आहिनि ड्राइविंग एंड लाइसेंस में। वेलकम चवंदासीं, तमामु रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि, डॉक्टर कमर रिजवी के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं आप? ठीक अल्लाह का शुक्र, आप ठीक हैं? मैं
अल्हम्दुलिल्लाह ठीक हूँ. बहुत मशकूर हैं कि आपने आज हमें टाइम दिया है. ऐं नाज़रीन, ॿी शख़्सियत, ॿी पर्सनैलिटी जेका असांजा नौजवान ॾाढा एक्टिव आहिनि, ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि. स्पेशली जॾहिं तव्हांजी फैमिली में का अहिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे जंहिं कुझु न कुझु बहितर कयो हूंदो आहे, त ॿारनि जी दिलि चवंदी आहे त असां उन्हनि जे नक्शे क़दम ते हलूं. त हिननि जा वालिद जेके आहिनि उहे बि पॉलिटिक्स में रहिया आहिनि ऐं हिननि बि ही बि पॉलिटिक्स जो हिसो आहिनि. हिननि खां खोड़ सवाल जेके आहिनि उहे पुछंदासीं त यंगस्टर्स जेके आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जे लाइ, सिंध जे लाइ सुठो कमु करे सघनि था. वेलकम चवंदासीं. रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि माशाल्लाह. असां हिननि खे वेलकम चवंदासीं. मखदूम मोहसिन सां गॾु. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह. तव्हां ठीक? वेलकम चवंदासीं तव्हांखे. थैंक यू तव्हां सां गॾु आहियो अॼु. ऐं थोरा तव्हांजा ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त असांजी सॼी टीम असां सां गॾु मौजूदु है. लाजो भाई बि असां सां गॾु आहिनि. अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कैसे हैं आप? ठीक हैं, बहुत मशकूर हूँ लाजो भाई, हमेशा की तरह आप हमारे साथ हैं. ऐं नाज़रीन, खोड़ सवाल शयूं अचनि पियूं दिमाग़ में. जॾहिं बि प्रोग्राम स्टार्ट थींदो आहे न त मां कॾहिं बि कोशिशि कंदी आहियां त स्पेशली का पर्सनैलिटी अचे थी उन्हनि जे हवाले सां ॼाण ज़रूरु हुजे, पर कोशिशि इहा कंदी आहियां त नेचुरल हुजे. जेतिरो बि नेचुरल शयूं हूंदियूं आहिनि उहे अञा बहितर हूंदियूं आहिनि, उहे अञा ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि. त कचहरियूं कंदासीं. तव्हांखां पुछंदसि कमर साहब, आप कैसे हैं, क्या क्या मसरूफियात हैं आजकल? बस मसरूफियत यही है कि गुज़िश्ता 3 महीने से मैंने ड्राइविंग लाइसेंस ज्वाइन किया हुआ है और कोशिश ये है कि उसमें बेहतरी लाएँ. बहुत कुछ किया भी है, बहुत बेहतरी लेकर भी आए हैं. मसलन मैं बताऊं, हमने सबसे ज़्यादा जो तवज्जो दी वो करप्शन को रेडिकेट करने में दी. अल्हम्दुलिल्लाह वो पूरे हमने अक्रॉस द सिंध, हमारी 10 बड़ी ब्रांचेज़ हैं, उसमें हमारे IGP साहब गुलाम नबी मेमन साहब का विज़न यही था कि उसको उसकी शोहरत अच्छी की जाए, बेहतर से बेहतर किया जाए. अल्हम्दुलिल्लाह उसको बेहतरीन किया है. फिर हमने और भी बहुत सारी तब्दीलियाँ की. मसलन हमारा जो एकेडमिक टेस्ट होता था कंप्यूटर के ऊपर, वो उर्दू और अंग्रेज़ी में था. अच्छा. तो उसको फिर मैंने तवज्जो दी कि हमारे सूबे की ज़्यादा आबादी जो है वो सिंधी समझती है. जी जी. तो पहली दफ़ा हमने उसको एकेडमिक टेस्ट को सिंधी लैंग्वेज में कन्वर्ट करवाया और अक्रॉस द सिंध वो, और लोगों ने बड़ा उसको ऑप्ट किया और उसमें भी टेस्ट दे रहे हैं. तो मुसलसल बेहतरी का अमल जारी है, इंशाल्लाह करते रहेंगे. ज़बरदस्त. हम भी आपको अप्रिशिएट करते हैं. आप जैसे लोग जो उनको आप डिज़र्व करते हैं कि आपको यहाँ बुलाया जाए. बहुत सारे नौजवान आपको देख रहे होते हैं स्क्रीन के थ्रू, तो वो इंस्पायर होते हैं ना. जी बिल्कुल. उसमें हमने नौजवानों के लिए आपने बात की तो मैं जिक्र निकला है तो मैं बताता चलूँ कि हमने ये किया है कि लोगों की बड़ी कम तादाद थी. अगर आप सूबे में देखें जितनी आबादी है और जितनी गाड़ियाँ हैं उसकी निस्बत से अगर आप लाइसेंस देखें तो वो कम है. तो हमने ये किया है कि लोगों के थ्रेशोल्ड तक जाएँ. मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ जो हमें बहुत दिनों से ऑफ़र कर रही थी, ये सिलसिला रुका हुआ था. तो मैंने आने के फ़ौरन बाद कई यूनिवर्सिटीज़, कई इदारों में हमने अपने कैंप भेजे जहाँ पे लर्नर और रिन्यूअल ये हम बनाते हैं ताकि मोटिवेशन पैदा हो. जो जिनका लर्नर बन जाता है फिर वो सीखते हैं अच्छी तरह से और सीखते हैं, और वो फिर आके उनमें हौसला पैदा होता है कि नहीं हमें अब अपना परमानेंट ड्राइविंग लाइसेंस भी ले लेना चाहिए. तो वो एक बड़ी मोटिवेशन है. फिर पहले तो सिर्फ हम कंप्यूटर के थ्रू जो कूपन ले ले वो आता था हमारे पास. अब हमने वॉक इन का भी कर दिया है कि जो जिसके पास वक्त है वो अगर गुजर रहा है कहीं लाइसेंस ब्रांच के सामने से तो वो भी अंदर आ जाए. हम उसको भी एंटरटेन करते हैं, उसका भी लाइसेंस और सहूलत उसको मज़ीद हमने बेहतर की है. लोग आएँ तो हमसे परेशान ना जाएँ. ये हमारी सबसे बड़ी हमारी कोशिश यही है कि हम फ्रेंडली रहें, जो हमारे सिटीज़न फ्रेंडली माहौल हो. लोग आएँ और आराम से सुकून से देखें तरीक़ेकार क्या है और अपने लाइसेंस बनवाएं, उन्हें कोई शिकायत का मौका ना मिले. अच्छा, लाइसेंस क्यों ज़रूरी है इस पे भी मैं बात करूंगी, क्योंकि बहुत सारे ऐसे नौजवान मैंने देखे, बच्चे होते हैं ड्राइविंग स्टार्ट कर देते हैं, ये सब चीज़ें करते हैं, लेकिन लाइसेंस नहीं, उस पर तवज्जो नहीं देते. दुरुस्त कह रही हैं. लाइसेंस की ज़रूरत इस तरह से है कि आप कोई भी काम करते हैं, आप एक मुतमद्दिन माशरे में रह रहे हैं, एक सिविलाइज सोसाइटी में, तो रूल्स एंड रेगुलेशन आपको दूसरों के हुकूक और फ़राइज़ का पता बताते हैं. तो आपको ड्राइविंग लाइसेंस है, रोड पे रोड सेंस होना चाहिए, साइन जो हैं वो पता होने चाहिए, किसका राइट है, कहाँ पे आप लेन किस तरह क्रॉस कर सकते हैं, कहाँ पे हॉर्न दे सकते हैं, कहाँ नहीं दे सकते. ये एजुकेशन उस वक्त आती है जब आप लाइसेंस के लिए एस्पायर करते हैं. आप कहते हैं कि नहीं मुझे लाइसेंस चाहिए, तो फिर आप हमारी बुक पढ़ते हैं, उसकी एजुकेशन होती है, बड़े ज़रूरी है. इंस्ट्रक्शंस होती हैं, बहुत ज़रूरी है. नौजवाननि खे बि इहो चवंदसि त जॾहिं बि तव्हां ड्राइविंग कयो ज़रूरी आहे तव्हां लाइसेंस तव्हां वटि हुजे. ईअं ई तव्हां हूंदो न तव्हांखे अचे ई नथी, गन हलाइण नथी अचे, तव्हां गन था हलायो, त इहो सही न आहे हूंदो तव्हांजे लाइ पर ॿियनि जे लाइ. तव्हां खां पुछंदसि मखदूम मोहसिन साहब, कीअं आहियो तव्हां, छा मसरूफ़ियात आहिनि अॼुकल्ह? अल्हम्दुलिल्लाह मैडम, अल्लाह जो शुक्र आहे. मसरूफ़ियात हींअर त असांजी हले पई तहरीक, कल्ह ख़तमु थी आहे पिंडी में, तो उन जे हवाले सां काफ़ी कमिटेड हुआसीं गुज़िरियल महीने खां वठी. बाक़ी अल्लाह जो शुक्र आहे, लाइफ हले पई, ज़िंदगी रूटीन वाइज़ हले पई. कोशिशि कंदा आहियूं त कम सां गॾु फिटनेस जो बि ख़्यालु रखिजे ऐं
मूंखे वरी पॉलिटिक्स सां गॾु पोइट्री जो मूंखे शौक़ु रहियो आहे। ग्रेट। जी, असांजी पॉलिटिकल फैमिली बि रही आहे, पर असांजी फैमिली अदब सां ऐं पोइट्री सां बि कनेक्टेड रही आहे शुरू खां वठी, त इन जो बि शौक़ु रहियो आहे। पर आउं चवंदो आहियां कुझु शयूं मिसाल आउं एज़ अ प्रोफेशन कंदो आहियां, जीअं बिज़नेस थी वियो, ज़राअत थी वई, एज़ अ प्रोफेशन आउं कंदो आहियां। पॉलिटिक्स ऐं पोइट्री आउं एज़ अ पैशन कंदो आहियां, मुंहिंजो प्रोफेशन कोन्हे, न को हुन मां असीं का आमदनी था हासिलु कयूं, पर हिकिड़ो शौक़ु आहे, हिकिड़ी सेल्फ सेटिस्फैक्शन आहे। ऐं मुंहिंजी हमेशह बिलीव रहियो आहे त टे शयूं अलाह जे हथ में आहिनि, रिज़्क़, इज़त ऐं मौत। त इन जे करे जे टे शयूं अलाह जे हथ में आहिनि त पोइ इंसान खे डिॼणु न खपे, इंसान खे एक्सप्रेस करणु खपे, ऐं हमेशह इंसान खे ॾुखिया कमु करण जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु रखणु खपे, ऐं जेके चैलेंजिंग हुजनि ऐं हुजनि। हींअर जीअं मिसाल त ऐं पंहिंजी फील्ड सां कनेक्टेड हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि फील्ड आहे। हींअर जीअं मिसाल हींअर रिसेंटली हिकिड़ो वॾो स्कैंडल थियो, तव्हांखे या ॿुधो हूंदो तव्हां, जंहिंमें मोटरवे स्कैंडल थियो आहे तमामु वॾो, हींअर 2 ॾींहं पहिरीं। त उन में हींअर जेको 7 वारो हादसो जेको थियो, नो 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 जेको हींअर DC अरेस्ट थियो आहे, ऐं जेको 6 अरब रुपए जो आउट ऑफ करप्शन, आउट ऑफ करप्शन, इहो सॼो स्कैंडल, इहो सॼो मूं उन्हनि खे एक्सपोज़ करायो, ऐं सॼा इहा जेका बि इहा शइ थी आहे, त इहो त उन में पे थोरो चैलेंजिंग थियनि थियूं शयूं, पर आउं सम्झां थो त इंसान खे चैलेंजिंग कमु करणु खपे, ऐं पोइ कहिड़ी बि फील्ड हुजे, ऐं तव्हांजे में हूंदी हिकिड़ी अंदरि में तव्हांजे उहो बिलीव हुजणु खपे, पोइ शयूं आसान आहिनि। बिल्कुल सही गाल है तव्हांजी। ऐं कमर साहब तव्हां खां पुछंदसि, आपसे पूछूंगी कि एक आप तो SSP हैं, लेकिन इसके अलावा पोइट्री और राइटिंग बिल्कुल टोटली डिफरेंट चीज़ें हैं, किस तरह से दोनों चीज़ें मैनेज करते हैं आप? जी, ये सवाल बड़ा अक्सर पूछा जाता है। देखिए, वो शायरी और लिखना, इसका आपकी इंक्लिनेशन बचपन से होती है, तो बचपन से 5वीं जमात से शायरी कर रहे हैं, लिखने का, फिर कोई इंटर के बाद कुछ लिखाया भी, तो बाकायदा आर्टिकल बड़े अखबारों में लिख के मैंने डॉक्टर बनने के बाद जब मैंने MBBS कर लिया, तो एक ही ज़िंदगी है, साथ साथ सारे शौक़ चलते हैं। ज़रूरी भी है, मैं समझता हूँ, मैं हर फर्द को कहता हूँ कि आप कुछ भी कर रहे हो तो अपने आप को एक्सप्लोर करें कि आप फ़नून लतीफ़ा में क्या कर सकते हैं। शायरी कर सकते हैं, मुसव्वरी कर सकते हैं, मौसीकी का शौक़ है, नसर अच्छी लिख सकते हैं, लेकिन जो भी करें शौक़ भी अपनाएं तो उसको भी सीखें। ज़रूरी है कि आप हाथ में ब्रश लेके बैठ जाएं और पेंटिंग का फ़न ना आता हो, शायरी में उरूज़ है, उरूज़ सीखें और उसके बाद शायरी में आएँ। इसी तरह मौसीकी है, बहुत बड़ा फ़न है, जब तक आपका सुरों पे ना बैठ जाए हलक, तो जब तक आप मेरे ख्याल में शौक़ के साथ ये भी ज़रूरी है। और ये ज़रूरी इसलिए है फ़नून लतीफ़ा से आपकी अटैचमेंट, कि आपके दिल में दर्दबंदी पैदा करती है, इंसानियत से मोहब्बत पैदा करती है। बिल्कुल, आप जिस शोबे में भी होंगे उसमें बेहतर तौर पे आप दर्दमंद भी होंगे, इंसान से करीब होंगे। ये सारे शोबे इंसान की रूह को टच करने वाले, तो ये ज़रूरी है। और ये आपको ज़िंदा रखते हैं। आपका प्रोफेशन तो ठीक है इनकी बात की तरह कि वो आप लोगों के लिए काम भी करते हैं, अर्न भी करते हैं, उसमें पैशन वो चीज़ है जो आपको ज़िंदा रखती है। बिल्कुल ज़रूरी है ये। और जब आपको ज़हनी बालिदगी और आपको चाहिए होती है तसल्ली, आपको अपनी दिमागी तस्कीन चाहिए होती है, तो उसके लिए इन शोबों में बिल्कुल आप अच्छा गाना गा लें, आप अच्छी मौसीकी तरतीब दे दें, आप एक नसर में अच्छा मजमून लिख लें, एक अच्छी गज़ल कह दें, इससे आपके दिमाग को बड़ी जिला मिलती है। ज़बरदस्त। अच्छा, खुद कौन से पोइट हैं जिनको आप ज़्यादा पढ़ते हैं? देखिए, जितने भी खुदमा हैं, जितने असातिज़ा हमारे हैं, उनको तो पढ़ा ही हुआ है। और मेरे ख्याल में मेरे पास एक छोटा सा कुतुबखाना मैंने अपना बनाया हुआ है, तो उसमें बड़ी मुश्किल से मैंने कलेक्शन की है, बड़ी मुश्किल से चीज़ें हासिल होती हैं। तो तकरीबन तमाम बड़े पोइट्स जो हैं वो उनका हैं, जिनकी मैं ज़बान नहीं जानता, उनके तर्जुमे हैं अंग्रेज़ी में या उर्दू में, तो वो हमारी जो मकामी ज़बानें हैं उनके बस ये जस्तजू है। तो बहुत शोरा हैं, किस के नाम लें, अभी हाल के जो हैं उनमें भी ज़ाहिर बात है, आप जिसका भी अच्छा शेर हो वो पसंद करते हैं। बिल्कुल। और आजकल क्वालिटी वाली शायरी बहुत कम होती है। आपसे भी पूछूंगी, यही सवाल है मुंहिंजो, त क्वालिटी वारी जेका हिकिड़ी शायरी जेका ज़िंदा रखंदी आहे शाइरनि खे, जीअं शेख हयाज़ आहिनि, उस्ताद बुखारी आहिनि, उन्हनि अहिड़ी शायरी कई जेका उन्हनि खे हमेशह जे लाइ उन ज़िंदा रखी वेंदी। इहा शायरी अॼुकल्ह ॾाढी घटि थी थिए। असल में छा आहे त शाइरी हिकिड़ी तव्हां ज़ाहिरनि माना तव्हां वेही चओ त हिन माण्हू खे शाइर खे तव्हां विहारे चओ त तव्हांखे शाइरी करणी आहे, ईअं कान थींदी। शाइरी हिकिड़ी दिलि खां
दिल जी फीलिंग्स जो इज़हार आहे त तव्हांजे अंदर में तव्हांजे जी अंदरूनी इमोशनल कैफ़ियत छा आहे उन खे बयानु कंदी आहे शाइरी ऐं जेसीं ताईं इंसानु उहा कैफ़ियत सफ़र न कंदो मिसाल हिकिड़ो प्रोफेशनल माण्हू आहे त हुनखे विहारे चयो हीअं करिणो आहे उहा ईअं शइ थी नथी सघे ये थींदी त पोइ सिर्फ़ु खाना पूरी हूंदी जीअं तव्हां चयो था वज़नाए थी कान्हे जिन माण्हुनि जो तव्हां नालो वरितो उस्ताद बुखारी थी वियो शेख हयास थी वियो मिर्ज़ा ग़ालिब थी वियो फैज़ अहमद फैज़ थी वियो हाणे मिसाल जी फैज़ अहमद फैज़ जो हिकिड़ो मशहूरु नज़म आहे मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग उन में तव्हांखे उहा मैडम नूरजान उन खे ॻायो मशहूरु ज़माना आहे हाणे उहो मूंखे अहिड़ी डीपली स्टडी करण जी आदत रही आहे फैज़ साहब 7 साल जेल में रहिया उन्हनि खे सिर्फ़ु जेल में इन जे करे ई हुननि खे विक्टिमाइज़ कयो वियो त हू हुननि जी हिकिड़ी इनक़लाबी सोच हूंदी हुई ऐं इनक़लाबी तरफ़ हू माण्हुनि खे क़ाइल करण जे लाइ शाइरी लिखंदा हुआ नज़मूं लिखंदा हुआ पोइ जॾहिं फैज़ साहब खे इन सज़ा तौरु क़ैद में विधऊं त पोइ फैज़ साहब जी हिकिड़ी दिलि जी चाहत बि हुई उन्हनि जे लाइ उन्हनि सां मदू थी इहो जेल में उन कैफ़ियत ते ठहियलु आहे त मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना मांग माना मुंहिंजी हींअर सिचुएशन बि आहे ऐं हींअर कैफ़ियत बि में आहियां उन जा जीअं चंद मिसरा आहिनि त उन में चईंसि त और भी गम है मोहब्बत के और भी ज़माने में और भी गम है मोहब्बत के सिवा माना तोखे और भी गम है ज़माने में मोहब्बत के सिवा राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा माना तोखे हासिल करण खां सिवा बि दुनिया में राहतूं आहिनि पर वरी उन ते वरी उन पंहिंजी महबूबा ॾे मुतवजा थी उहो चवे थो त ईअं कोन्हे त तूं का ख़ूबसूरत कान रही या मुंहिंजो तोसां चाहत ख़तमु थी वई आहे चवे थो त आज भी मैं कहता हूँ कि तेरी आंखों के सिवा दुनिया में और रखा क्या है तू जो मिल जाए तो तकदीर निगू हो जाए माना तू जो अगर हासिल थी वञे मूंखे त अॼु बि मञा थो त तकदीर झुकी वञे पर आउं मजबूर आहियां मुंहिंजा सर्कमस्टांसिस चेंज थी विया आहिनि मूंखे हाणे मुल्क लाइ कुझु करिणो आहे मूंखे हिकिड़ी इनक़लाबी सोच उन खे खणी हलिणो आहे त इहा हिकिड़ी माण्हूअ जी कैफ़ियत आहे त उन जी तर्जमानी कंदा शेख हयाज़ पंहिंजे अंदर में माना जेका सूबे सां मुल्क सां जेका थी पई उन खे पंहिंजी अंदर जी कैफ़ियत खे इहे माण्हू इदारो आहिनि बिल्कुलु इन माण्हू खे अगरि तव्हां डीपली स्टडी कयो हिकिड़े जुमिले ते हाणे मिसाल ज़हीन माण्हू या इंटेलेक्चुअल माण्हू हिकिड़े जुमिले ते हाणे उन आऊं तेरी ट्रेवल पे कयमि गाॾी में त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी ट्रक पे वई उन जे ॿाहिरां लिखियो पियो त आप लूटते रहें कौम सो रही है सरकास्टिक त हुई पर हुन में वरी माना खेज़ आहे अगरि जे तव्हां हुन ते ॻाल्हायो त माना क़ौम सुती पई आहे जेसीं नथी सुजाॻ ते तव्हां खाईंदा रहो लुटींदा रहो जेतिरा खपेव लुटियो हिकिड़ो माण्हू मिसाल कंहिं घर जो मालिक आहे उहो सुतो पियो आहे निंड में सुतो पियो आहे चोर ईंदो चोर जी मर्ज़ी आहे वेठो एक्सपेंड करे पर हिकिड़ो माण्हू डेलिबरेटली सुतो पियो आहे 4 गोरियूं खाई ख़बर बि अथसि त राति जो 12 बजे चोर ईंदो ऐं 4 बजे वेंदो हलिया रोज़ु राति जो हुनजो तरीक़ा वारदात थियो आहे पोइ तव्हां सुता पिया आहियो त पोइ उन माण्हू खे छा थो चई सघे त माना इहे जुमिला इहे माण्हुनि जूं कैफ़ियतूं इन जो मक़सदु आहे त माण्हू हिननि मां सिखे इन्हनि शयुनि खे माण्हू पंहिंजे अमली ज़िंदगी में आणे ऐं उन्हनि ते इम्प्लीमेंट करे ज़बरदस्त ॻाल्हि अच्छा ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ असांजो कचहरियूं असांजो ॻाल्हियूं जारी सारी हूंदियूं हिकिड़ी ॿी पर्सनैलिटी बि असांखे जॉइन कंदी ब्रेक खां पोइ बट सफ़ा नंढो ब्रेक स्टे रहियूं विल बी राइट बैक दिल रोज़ चवे थी दूर वञा के भूरे नासी बादल ॾे वेलकम बैक वंस अगेन भलीकार चवंदासीं सभिनी गरबातियुनि खे ऐं ज़बरदस्त महिमान जेके आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि बट ॿी शख़्सियत ॿी पर्सनैलिटी बि असांखे हिते जॉइन कयो आहे नाज़रीन ॾाढो सुहिणो ॾाढो प्यारो आवाज़ अथनि ॾाढी ज़बरदस्त सिंगिंग कंदियूं आहिनि बाक लाशरी बि असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो बाक ठीक ठाक तव्हां कीअं आहियो सर लुकिंग वेरी वेरी प्रिटी थैंक यू सो मच वेलकम चवंदासीं तव्हांखे बि थैंक यू तव्हां असां सां गॾु आहियो ऐं नाज़रीन ज़बरदस्त कचहरी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि यकीन कयो जॾहिं असां वटि ज़बरदस्त महिमान ईंदा आहिनि त पोइ खोड़ सवाल दिलि में हूंदा आहिनि ऐं मां तव्हांजी रिप्रेज़ेंटेटिव थी सवाल कोशिशि कंदी आहियां त सभई पुछां जेके पुछणु घुरिजनि ऐं जंहिंसां असांखे ॼाण बि मिली सघे एंटरटेनमेंट बि मिली सघे ऐं कुझु न कुझु पिराए सघूं त ज़बरदस्त ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि पोइट्री जे हवाले सां तव्हां पोइट्री जेका आहे उहा डिफरेंट सिंगर्स ॻाई बि आहे तव्हांजी पोइट्री मूंखे एतिरो टाइम कोन थियो आहे पोइट्री लिखंदे पर मिड़ी चंद हिकिड़ी तव्हांजी मैडम वेठी आहे गानो ॻायो आहे मुंहिंजो हिकिड़ो ऐं उन खां अलावा कुझु मुंहिंजी इनकम्पलीट आहे शाइरी उहा जल्दी इंशाल्लाह कंप्लीट कंदासीं बाक़ी पोइट्री मुंहिंजो शुरू खां वठी एज़ अ पोइट्री खे मूं तव्हांखे जीअं प्रोग्राम जी शुरूआति में अर्ज़ु कयो त पोइट्री ऐं सियासत एज़ अ पैशन हू कंदो आहियां ऐं उहो मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती सैटिस्फैक्शन जे करे कंदो आहियां उन में इहो हिकिड़ो सच आहे त पोइट्री खां एतिरो टाइम कोन थो ॾेई सघां
पर जेका बि कई आहे मुख़्तसिर सी कई आहे पर कई दिलि सां आहे। दिल से है, ज़बरदस्त। अच्छा, कमर साहब भी शायरी की, आप भी बहुत ज़बरदस्त पोइट्री करते हैं। जी नवाज़ी अगर सुना दें हमारे व्यूवर्स को कुछ। जी पहले तो अपने वतन की निस्बत से 2 अशार सुनाऊंगा वाह वाह कि अभी तो करिए जहाँ का अमीर जिंदा है, वाह, अभी तो करिए जहाँ का अमीर जिंदा है, नहीं मरा नहीं अब तक ज़मीर जिंदा है। वाह वाह वाह, अभी तो करिए जहाँ का अमीर जिंदा है, नहीं मरा नहीं अब तक ज़मीर जिंदा है। वतन हयात से लबरेज तेरी मट्टी है, वाह वतन हयात से लबरेज तेरी मट्टी है, रगों में खून की सूरत खमीर जिंदा है। वाह 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 वाह, साथ ही एक गज़ल के चंद अशार। जी जी, कौन कहता है कि किरतास को घर करता है, कौन कहता है कि किरतास को घर करता है, लफ्ज़ रुकता ही नहीं लफ्ज़ सफ़र करता है। कौन कहता है कि किरतास को घर करता है, वाह लफ्ज़ रुकता ही नहीं लफ्ज़ सफ़र करता है। आसमानों को भी नज़रों से गिरा देता है, आसमानों को भी नज़रों से गिरा देता है, और ये काम फ़कत खाक बसर करता है। आसमानों को भी नज़रों से गिरा देता है, और ये काम फ़कत खाक बसर करता है। संगरेज़ों से अज़ानों की सदा आती है, संगरेज़ों से अज़ानों की सदा आती है, ज़्यादा शौक़ पे ये कौन सफ़र करता है। वाह, संगरेज़ों से अज़ानों की सदा आती है, ज़्यादा शौक़ पे ये कौन सफ़र करता है। महव हो जाता हूँ यूं वस्ल की घड़ियों में, महव हो जाता हूँ यूं वस्ल की घड़ियों में कि फिर, महव हो जाता हूँ यूं वस्ल की घड़ियों में कि फिर एक आलम तेरे जाने की खबर करता है। वाह महव हो जाता हूँ यूं वस्ल की घड़ियों में कि फिर एक आलम तेरे जाने की खबर करता है। कौन देखे तेरी अंगुश्ते हिनाई से परे, कौन देखे तेरी अंगुश्ते हिनाई से परे, तू इशारा जो कभी सूए कमर करता है। कौन देखे तेरी अंगुश्ते हिनाई से परे, तू इशारा जो कभी सूए कमर करता है। वाह वाह, कौन कहता है कि किरतास को घर करता है, लफ्ज़ रुकता ही नहीं लफ्ज़ सफ़र करता है। वाह वाह वाह, बहुत ज़बरदस्त, बहुत ज़बरदस्त। अच्छा, शायर बहुत कम होते हैं जिनका अंदाज़ बयान भी बहुत अच्छा होता है। बहुत शुक्रिया, बहुत ज़बरदस्त। तव्हां जी शायरी जेका तव्हां कई आहे उहा तव्हां अगरि असांखे कुझु शेयर कयो, कुझु ॿुधायो असांजे व्यूवर्स खे। ऐं हमेशह चाहींदो आहियां त हिकिड़ी शाइरी मुख़्तसिर कजे ऐं मौक़े जे निस्बत सां कजे। माना मिसाल तव्हां वेठा हिते इहो टॉपिक हिकिड़ो ॿियो पियो हले, हाणे मिसाल तव्हां वेठा आहियो, मैडम वेठी आहे, ऐं वरी हिते सियासत खणी वेही रहां हिते, या इनकलाबी ॻाल्हियूं खणी वेही रहां पर हिते। शायरी जेका आहे न उहा शाइरी मिसाल ग़िज़ा वांगुरु ई हूंदी आहे। अॼु जीअं मिसाल मौसम तब्दील आहे त मौसम ते अॼु मूं हिते वेठे ठाहियो आहे शेर, अच्छे नहीं है तेवर, अच्छे नहीं है तेवर इस मौसम के मखदूम, आशिक मिजाज लोगों की खुदा खैर करे। वाह 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 वाह, मतलब हींअर ई ठाहियो आहे। तव्हांजे साम्हूं वाह वाह, तमामु ज़बरदस्त। अच्छा, बाग घर बाग खां पुछंदसि, बाग केतिरो टाइम थियो आहे सिंगिंग खे, कीअं स्टार्ट कयो? टाइम त इलाही थी वियो आहे, आई गेस 10-12 इयर्स थी विया आहिनि। ज़बरदस्त। त नॉट ओनली सिंगर पर एज एन एंकर बि मां कमु कयो आहे, मोस्टली मां एज एन एंकर ई कमु कयो आहे। ज़बरदस्त। ऐं हाणे पंहिंजी शाइरी बि स्टार्ट कई आहे, ऐं इंशाल्लाह वेरी सून मां पंहिंजो गानो बि रिलीज़ कंदमि। पंहिंजी पोइट्री? जी जी, पंहिंजी। अच्छा, पोइट्री जी ॻाल्हि हले थी, हुननि पंहिंजी पोइट्री शेयर कई, सर जी पोइट्री बि असां ॿुधंदासीं, तव्हां पंहिंजी पोइट्री बि असांखे अगरि शेयर कयो, ॿुधायो असांजे व्यूअर्स खे। जेको नओं सॉन्ग अचण वारो आहे, मां हुनजो तव्हांखे चंद ॿुधाए थी छॾियां। मुद्दतां बाद तूं मिलिया मैनू, तैनू वल वल तकिया में, साकू जवाब ॾे सोना साईं, तैनू कीअं भुलावां में। त उनजा कुझु वर्ड्स आहिनि। इहो ई आहे जेको तव्हां ॻाईंदव? अच्छा, अञा ॻायो न अथव? न, अञा मतलब इहो मुंहिंजे शो में इन जो आगाज़ थियो आहे न? जी बिल्कुलु, हाँ, इंशाल्लाह लकी ही रहंदो। ज़बरदस्त। को म्यूज़िक ॿुधी वठिजे, को अगरि सॉन्ग तव्हां असांखे ॿुधायो सुबुह सुबुह असांजे व्यूवर्स खे असां डेडिकेट कंदासीं। ऐं सुबुह सुबुह ॻाइण बि ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। अगरि इजाज़त हुजे असांजे महिमाननि जी। बिस्मिल्लाह। वो हम सफर था, वो हम सफर था, मगर उससे हम नवाई ना थी, कि धूप छाँव का, कि धूप छाँव का आलम रहा, जुदाई ना थी। वो हम
सफर था। अदावतें थी तगाफुल था, रंजिशें थी मगर बिछड़ने वाले में सब कुछ था, बेवफाई ना थी। बिछड़ने वाले में सब कुछ था, बेवफाई ना थी। कि धूप छाँव का आलम रहा, जुदाई ना थी। वो हम सफर था, बिछड़ते वक्त उन आँखों में थी हमारी गजल। गजल भी वो जो किसी को अभी सुनाई ना थी। गजल भी वो जो किसी को अभी सुनाई ना थी। कि धूप छाँव का आलम रहा, जुदाई ना थी। वो हम सफर था। थैंक यू सो मच। थैंक यू। ज़बरदस्त, माशाल्लाह Thank you, ज़बरदस्त। सहर। ऐं ॾाढी ॾुखी इहा शाइरी आहे, हिन जी कंपोज़िशन बि उन खां वधीक ॾुखी तमामु आहे। घणी उनखे वधीक उन खां वरी ॾुखियो ॻाइणु आहे। ऐं मैडम आबदा जा हूअं बि सभई कंपोज़िशन ॾाढा टफ ऐं मुश्किल हूंदा आहिनि। जी बिल्कुलु। ॾिसो कमु जेको अगरि मुश्किल आहे सुठो आहे तॾहिं पोइ उहो हमेशह यादि बि रहंदो आहे। हा बिल्कुलु। त इहा ई ॻाल्हि आहे, जेतिरी महिनत आहे ओतिरो ई वरी हुनजो अजर बि मिलंदो आहे इंसान हा बिल्कुलु। अच्छा पाण कंहिंखे घणो ॿुधंदा आहियो, कहिड़ा सिंगर्स आहिनि जेके शौक़ सां? मोस्टली त मां मैडम आबदा परवीन खे ॿुधंदी आहियां। जेकॾहिं ॿिया सां ॻाल्हि कयूं त सोनू निगम आहिनि ऐं अरिजीत सिंह, सिद्धू मूसेवाला मूंखे इलाही हुनजा सॉन्ग्स पसंदि आहिनि। ऐं खोड़ सारा सिंगर्स आहिनि, जेकॾहिं नाला खणंदमि त इलाही पसंदि जी ॻाल्हि कजे त आई लाइक सो मेनी सिंगर्स। ॿुधंदी बि घणो। पहिरियां ख़बर त मूंखे बि म्यूज़िक जी स्पेशली जेका सिंधी सिंगर्स आहिनि असांजा, उन्हनि जे बारे में तमामु घणी ॼाण कोन हुई। पोइ मुंहिंजा बाबा रेडियो ते प्रोग्राम कंदा आहिनि त उहे मूंखां रिसर्च कराईंदा, देन मूंखे ख़बर पई। मां कोई फोल्डर ठाहिया सिंगर्स जा 400 फोल्डर्स, तॾहिं मूंखे ख़बर पई त सिंगर्स सिंध में मतिलबु एतिरा नायाब सिंगर्स आहिनि। में इलाही टैलेंट आहे माशाल्लाह। बस घणे उनखे उजागर करण जी ज़रूरत आहे, मोटिवेशन अगरि तव्हां कंहिंखे कयो था त ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके असांजा नई टही जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॻंढण जी ज़रूरत आहे पंहिंजे लेजेंड्स सां, पंहिंजी पर्सनैलिटीज़ सां, या पंहिंजा जेके बि सिंगर्स आहिनि उन्हनि सां। अगरि तव्हां उन्हनि जी शाइरी ॻायो था त मतिलबु तव्हां उनखे ज़िंदा रखी था अचो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां जीअं लफ़्ज़नि में जेको चवंदा आहिनि त जेकॾहिं को माण्हू हिन दुनिया में गुज़ारे बि वेंदो आहे पर पोयां जेको हुनजो कमु हूंदो आहे अगरि उहो असां सदाईं गुनगुनाईंदा रहियूं या ॻाईंदा रहियूं तो वो उनके जिंदा ही रखंदो है। मर भी जाऊं तो कहाँ लोग भुला देंगे मुझे, लफ्ज़ मेरे मेरे होने की गवाही देंगे। लफ्ज़नि जे करे इंसान जिंदा रहंदो आहे। जीअं हिननि चयो न त लफ्ज़ सफ़र कंदा आहिनि। ये ॻाल्हि बिल्कुलु ठीक है, ऐसा ही वर्ल्ड ट्रेवल्स, बिल्कुल लव सफर करता है। बिल्कुल ज़बरदस्त सोच है। पोइट्री के पीछे एक सोच होनी बहुत ज़रूरी है। बिल्कुल, मैं समझता हूँ कि मैं जो नए आते हैं शायरी में तब आजमाई के लिए मैं उनको एक बात नसीहत करता हूँ कि आप अपना मुताला बड़ा वसी करें। कायनाती मुताला होना चाहिए, लोगों के ऑटोबायोग्राफीज़ पढ़ें, पुरानी शायरी पढ़ें, दीगर मुताला आपका बड़ा अच्छा होना चाहिए, दुनिया के बारे में मालूम होना चाहिए, ताकि जब तक ये इल्म ना हो वो आपके अंदर बसीरत पैदा नहीं करता। बसीरत के बगैर अच्छा शेर आप मन से शऊद पे नहीं ला सकते। डिक्शन अच्छा होना चाहिए, बहुत बड़ा ज़ख़ीरा अल्फाज हो। आपने पर्शियन की चीज़ें भी पढ़ी हो, अरबिक भी पढ़ी हो, उर्दू की भी कसरत से पढ़ी हो, तो ये आप में जब ज़ख़ीरा अल्फाज होगा तो उसकी खूबी ये है कि जब ख्याल आएगा तो अपने साथ मिसरा बुनते हुए लाएगा, आपको कोशिश नहीं करनी पड़ेगी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त शाइरी हिकिड़ी दात है अल्लाह जी तरफ़ां, उहा उनजो नज़ूल थींदो है, वो उसका नज़ूल होता है। बिल्कुल बिल्कुल, मैं तो कहता हूँ कि आप बज़ाहिर बड़े एवरेज लोग जिनकी एजुकेशन इतनी नहीं है, आप देखेंगे वो बड़ा अच्छा शेर कह रहे हैं, ये इल्हामी कैफियत है। इल्हामी बिल्कुल आमद है, आवड़ भी होती है, मैं उसका भी कायल हूँ कि वो अच्छी शायरी उसमें भी होती है, लेकिन आमद तो आप फ़िक्र कहाँ से कहाँ पहुँच जाती है, कहाँ आपको लेके जाती है। मैं अपने वालिद का एक शेर आपको सुनाऊंगा, अज़मत बिलग्रामी उनका नाम था जी जी, और वो उर्दू के असातिज़ा में शुमार होते हैं।
وہ کہتے ہیں کہ جلا کے عود نظر خانقاہ ہستی میں، جلا کے عود نظر خانقاہ ہستی میں، بلندیوں کا سفر کر رہا ہوں پستی میں. تو آپ دیکھیں آج انسان بیٹھا ہوا ہے اور وہ پوری کائنات کی سیر کر رہا ہے انٹرنیٹ کے تھرو، آئی ٹی کے تھرو، بڑی کائناتی حقیقت، بلندیوں کا سفر کر رہا ہوں پستی میں. وہ عود نظر آپ کو کہاں سے کہاں لے کے جا رہی ہے. بالکل جہاں آپ فزیکلی نہیں جا سکتے وہاں آپ کو آپ کی سوچ، آپ کی امیجنیشن آپ کو لے جاتی ہے. بالکل. وہ मां बि किथे पढ़ियो, अगरि तव्हां चाहियो था तव्हांजा ॿार क्रिएटिव पैदा थियनि या क्रिएटिव थियनि त कोशिशि कयो त उन्हनि खे शाइरी पढ़ायो, शाइरी सेखारियो. शाइरी लफ़्ज़नि जो उणाउ आहे, उहो उणाउ जेको तव्हांखे इमेजिनेशन सेखारे थो, इमेजिनेशन जेका तव्हांखे जीअण जो ॾांहुं सेखारींदी आहे. त तव्हां खां पुछंदसि मखतूम मोहसिन, तव्हां बि शाइरी जी ॻाल्हि कई असां. सियासत जेका आहे उन खां नौजवान थोरा परे आहिनि. तव्हांखे कंहिं इंस्पायर कयो, बाबा इंस्पायर कयो, फैमिली जी इंस्पिरेशन बि? मैडम मुंहिंजी पुराणी पॉलिटिकल फैमिली आहे. मुंहिंजो ग्रेट ग्रैंडफादर पाकिस्तान ठहण खां पहिरीं 1905 जी असेंबली जा मेंबर हुआ, तॾहिं MLA हुआ. उन खां कंसिस्टेंटली 3 टर्म पहिरीं ताईं बि MLA रहिया. तॾहिं पाकिस्तान जे या सिंध जे सिर्फ़ु चंद फैमिलीज़ वटि या नुमाइंदगी हूंदी हुई. ऐं तॾहिं असांजो त डिस्ट्रिक्ट नंढड़ो डिस्ट्रिक्ट आहे, पर मटियारी, हैदराबाद, टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद खान, 4 ज़िलनि ते मुश्तमिल हिकिड़ी नेशनल असेंबली सीट हूंदी हुई. उन जे तक ते मुंहिंजो ग्रेट ग्रैंडफादर 4 दफ़ा चूंडिया. असांजी हिकिड़ी पुराणी पॉलिटिकल फैमिली रही आहे. बाबा हुआ, चाचा हुया, बाबा पॉलिटिक्स में आहिनि अञा ताईं, चाचा हुया पॉलिटिक्स में, पूरी सॼी असांजी फैमिली पॉलिटिक्स करे थी. त उहो त हिकिड़ो पॉलिटिक्स हिकिड़ो तव्हां वटि ॾिसो न, ख़िदमत करण जो हिकिड़ो वसीलो आहे. तव्हां अवामी नुमाइंदगी करे सघो था, अवामी ख़िदमत करे सघो था, पर उन खां सवाइ बि तव्हांखे हमेशह हिकिड़ो समाजी कमु करणु खपे. तव्हांखे सही खे सही चवणु खपे. ऐं हमेशह क़ाइल रहियो त तव्हांखे सच ॻाल्हाइणु खपे. ऐं तव्हांखे केतिरो बि केरु ताक़तवर छो न हुजे, पर जे हू ग़लति करे थो त तव्हां में एतिरी जुरत हुजणु खपे, तव्हां हुनखे सच चओ. ऐं पॉलिटिक्स त हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे. उनखे अॼुकल्ह गंदो कयो वियो आहे बदकिस्मती सां कुझु माण्हुनि. ऐं हिकिड़ो अज़ीम दुनिया जा माण्हू, नेल्सन मंडेला जहिड़ा अज़ीम माण्हू जिन पंहिंजूं स्ट्रगलूं कयूं, 27 साल जेलनि में रहिया, उन्हनि जो इहो पेशो हो. उन खां अलावा अगरि तव्हां ॾिसो त असां वटि माइंड सेट ग़लति सेट कयो. हाणे मुंहिंजी जीअं फील्ड आहे मिसाल ज़राअत ऐं सियासत, त माइंड सेट इहो कयो आहे त भई इहो यंग एज वारनि जो कमु ई न आहे, नंढी एज वारनि जो कमु ई कोन्हे. माना ज़रूरी आहे त सियासतदान हूंदो करप्ट हूंदो, सियासतदान हूंदो 60 साल जो हूंदो, सियासतदान हूंदो त घटि पढ़ियो लिखियो हूंदो. असां इहो माइंड सेट चेंज करणु था चाहियूं त सियासतदान लंडन जो रिटर्न पढ़ियल बि थी सघे थो, सियासतदान फिट बि थी सघे थो, सियासतदान 30 सालनि जो बि थी सघे थो असेंबली जो मेंबर. ऐं हिकिड़ो माइंड सेट चेंज हुजे. सियासतदान ॾिसण में अपीयरेंस वाइज़ ठीकु बि हुजणु सघे थो. ज़रूरी थोरी आहे त हू तव्हां हिकिड़े माना हुनजे अपीयरेंस मां ई तव्हां ॾिसो न, तव्हांजी पब्लिक अपीयरेंस अहिड़ी हुजणु खपे जो तव्हां अॻिले शख़्स खे, अॻिले माण्हू सां अगरि तव्हां ॻाल्हायो, हुनखे क़ाइल कयो त तव्हां मां हू इंस्पायर थी तव्हां सां तव्हांजो साथ ॾियण जे लाइ क़ाइल थिए. असांजी फील्ड अहिड़ी आहे, 24 कलाक असीं माण्हुनि खे फेस कयूं था, स्क्रीन खे फेस कयूं था, टीवी प्रोग्रामनि जे ज़रिए. माण्हुनि जो साथ ज़रूरी आहे इन फील्ड में. पर तव्हां माण्हुनि खे मुतासिर त कयो न. असां वटि हिते बदकिस्मती आहे त 30 साल ताईं त माण्हू पढ़ाई मां ई कोन था गुज़रनि. 40-45 साल हुई एज गुज़रियो वञे, जैसी सेटल था थियनि, शादी था कनि, ॿारनि खे था कनि, बिज़नेस सेटल था कनि, 50-60 साल जी उमिरि में ईंदा सियासत में. पोइ हुननि खे ऑलरेडी 70% हुननि खे सिहत जा इशूज़ थी वञनि, की किन किडनीज़ ख़तमु आहिनि, किन जा प्लेटलेट्स घटि आहिनि, किन खे डायबिटीज़ जा इशू आहिनि. त ख़िदमत करण जो प्रॉपर जॻह मुंहिंजी नज़र, मिसाल मुंहिंजी जीअं हींअर आउं सम्झां थो मुंहिंजे करियर जी हींअर पीक टाइम हले पियो आहे. आई विल टर्न 30 नेक्स्ट ईयर. त आउं सम्झां थो हींअर मुंहिंजे करियर जो पीक आहे. त मिसाल जीअं हिकिड़ो क्रिकेटर हूंदो आहे त 2 वर्ल्ड कप 3 वर्ल्ड कप जीअं टारगेट कंदो आहे त यार ही 3 वर्ल्ड कप मूंखे खेॾणा आहिनि. तीअं 2023 जी इलेक्शन, 2028 जी इलेक्शन, ऐं पोइ वधीक कामयाबियुनि ते बि डिपेंड करे थो त केतिरो कामयाबी आहे, केतिरी आवाम पज़ीराई ॾिए थो. पर इहे 2 इलेक्शन्स मूं पंहिंजी ज़िंदगी जो टारगेट रखिया, इहे मुंहिंजा पीक आहिनि. जे हिननि में आऊं पंहिंजी जेके मुंहिंजा टारगेट्स आहिनि उहे अचीव करे थो वञा, पोइ त इन शइ खे अञा वधीक इनशाला टारगेटनि खे अञा वधाईंदासीं. पर जे हुजे मिसाल हुन में मुंहिंजी विचोली मां सेट भले इलेक्शन खटे पहुचां थो, पर उहो इलेक्शन खटणु मसइलो कोन्हे. इलेक्शन खटण पोइ मुंहिंजा टारगेट्स बयान त आऊं असेंबलीअ में हिन शइ जी नुमाइंदगी कयां, ही इशूज़ कयां उथारिया. जे आऊं पंहिंजे टारगेट्स खे पूरो थी वियुसि पोइ त हुन शइ खे फील्ड खे कंटिन्यू कंदुसि. पर न त ज़रूरी कोन्हे ही को कुर्सी आहे, ही को जनाज़ो त कोन्हे जो तव्हां हुन ते चढ़ी वेठा आहियो. 8 साल खां पोइ मूंखे न सम्झ आई, आऊं हटी वेंदो. ॿिया भले ॿिया फैमिली मेंबर्स आहिनि, ॿिया दोस्त आहिनि, उहे भले अची नुमाइंदगी कनि,
त असां वटि हिते को छॾण लाइ तयारु कोन्हे। 60 70 साल जा माण्हू रिटायर थियण जे लाइ तयारु कोन्हनि। 90 95 साल जा माण्हू, ऐं असांजा कुलीग्स हूंदा हुआ 95 साल जा, उहे चीफ मिनिस्टर रहिया, सूबनि ते हेड कयूं, अञा ताईं रिटायर थियण जे लाइ तयारु कोन्हनि। हाणे हिकिड़ो असांखे नालो कोन खणंदुसि, हिकिड़ो सीनियर असांजो दोस्त असांजो कुलीग रहियो आहे, हुनजी 95 साल एज आहे। असीं शादी में वेठासीं त डिस्कस पियो हलियो, त चई त असां ॿिनि टिनि माण्हुनि खे चई, असीं 30s वारनि खे असांखे चई त तव्हांखे मुंहिंजो, असां तोखे त वधि में वधि 2 या 3 इलेक्शन विड़नि, पोइ त फ्यूचर तव्हांजो आहे। असांखे चई हाणे अञा 96 में वञा, हुनखे 2 या 3 इलेक्शन हुनखे विड़णियूं आहिनि, ऐं जे 3 इलेक्शन गुज़री वेंदो, असीं बि 45 44 खे पहुची वेंदासीं, पोइ असांजो फ्यूचर वरी कहिड़ो बचंदो। त मतिलबु माण्हू हिकिड़ो न, हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजी, त नौजवाननि खे जवानों को पीरों का उस्ताद कर, इहा अलामा इक़बाल जो मूंखे ॾाढी पोइट्री वणंदी आहे। असांखे हाणे ज़रूरत आहे त नवां जेके यंगस्टर्स आहिनि उहे बि साम्हूं अचनि, उहे बि कमु कनि। असल में उन्हनि खे डीमोटिवेट कयो थो वञे। हा, इन ते ॻाल्हायूं था त छो डीमोटिवेट कयो वञे थो, उन लाइ छा करणु खपे, इन ते ॻाल्हायूं था। कमर साहब खां पूछना चाहींदसि, ड्राइविंग के हवाले से भी पूछना चाह रही हूँ कि क्या क्या इसमें ज़रूरी है, क्योंकि हम लोग इस पर तवज्जो नहीं देते। आप देखते हैं आए दिन हम भी देखते हैं, न्यूज़ चैनल्स पे दिखाते हैं कितने एक्सीडेंट्स होते हैं, कितना भयानक अभी 7 में एक्सीडेंट हुआ है, इसकी वजूहत क्या होती है? हाँ, वजूहत देखिए मल्टी फैक्टोरियल वजूहत हैं। हमारे यहाँ शाहराहों पे इंजीनियरिंग का मसला है, कहीं पे रोड जो है वो दुरुस्त नहीं बना हुआ, कहीं कट ठीक नहीं बने हुए, कहीं कुशादगी उतनी नहीं है। एक तो ये है इंजीनियरिंग के डिफेक्ट्स हैं, कहीं सिग्नल लगना है सिग्नल नहीं लगा हुआ। इंजीनियरिंग के डिफेक्ट्स के बाद दूसरी बारी आती है हमारे ड्राइवर्स की, जिम्मेदारी की बात आती है। ज़्यादातर एक्सीडेंट्स जल्दबाजी का नतीजा होते हैं। जल्दबाजी, आप जब रोड पे आए हैं अपनी गाड़ी चेक करके आए, पेशेंस नहीं होते हमारे पेशेंस नहीं है हमारे अंदर, तो बजाय ये कि आपको हमेशा के लिए देर हो जाए, आप अगर कहीं रुक भी जाते हैं तो अपने अंदर बर्दाश्त पैदा करें। सही तरबियत ज़रूरी है, दुरुस्त तरीके से ड्राइविंग सीखें, दुरुस्त तरीके से अपना लाइसेंस बनवाएं, बजाय शॉर्टकट्स तलाश करने के। आपको अगर अच्छी ड्राइविंग ही आती है तो कोई ज़रूरत नहीं किसी हवाले की। आप आज भी वॉक इन करके हमारे किसी भी ब्रांच में आ जाएं, आप देखें आप कोई परेशानी कहीं किसी मरहले पे आपको उसका सामना नहीं करना पड़ेगा, कहीं अदम ताउन का सामना नहीं करना पड़ेगा। हमने एक्सीडेंट्स को मद्देनज़र रखते हुए ये जो HTV लाइसेंस है हमारा, HTV LTV, इसमें तो अब हमने गुज़िश्ता 3 महीने से मूवी क्लिप भी बनाना शुरू की है कि जब वो टेस्ट दे रहे हैं तो उनकी मूवी क्लिप होनी चाहिए कि प्रॉपर उन्होंने टेस्ट दिया है कि नहीं, सबूत होना चाहिए हमारे पास कि वो प्रॉपर टेस्ट दे के पास हुआ है। तो ये हमने एक शुरू किया है ताकि लोग ऐसा ना हो कि आए बस बैठें गाड़ी में और उनको लाइसेंस इशू हो जाए। ये बहुत बड़ा एक अनफॉर्चुनेटली एक सबब था। अब बेहतर इंशाल्लाह तरबियत याफ्ता ड्राइवर्स आएंगे, बेहतर गाड़ी जब चलाएंगे तो एक्सीडेंट रेट बतदरीज कम होता चला जाएगा और आप इंशाल्लाह इसको ऑब्जर्व भी करेंगे। बिल्कुल इंशाल्लाह करेंगे और ज़रूरत भी इसकी है। और एक्सीडेंट जो है आपने कहा जल्दबाजी की वजह से भी होते हैं, लेकिन कहीं ना कहीं आपको नहीं लगता कि ड्राइवर्स जो हैं उनकी गफलत भी, मैं कहूँगा रोड अच्छे नहीं है, रोड कहीं अच्छे नहीं है, कहीं गफलत भी, ज़्यादातर तो गफलत है हमारे ड्राइवर हजरात की कि आप जब देख रहे हैं सारी हिदायत उसको होती हैं और उसको पता है जहाँ रोशनी कम है वहाँ उसकी लाइट्स प्रॉपर चलनी चाहिए, जहाँ स्पीड लिमिट एक ख़ास उसको बरकरार रखनी है वो स्पीड लिमिट रखनी चाहिए। अगर कहीं नींद आ रही है, गनूदगी है, तो बजाय इसके कि आप सारी जानों को ख़तरे में डाल दें, कहीं साइड पे गाड़ी रोकें। उस वक्त तक जब तक कि आपका दिमाग बेदार ना हो जाए अच्छी तरह से, आप लेकर ना आए रोड पे गाड़ी को। ओवरवर्क भी होते हैं हमारे ड्राइवर हजरात, नींद पूरी होती नहीं है, गाड़ी मुसलसल चल रही है लॉन्ग रूट्स पे ख़ास तौर पर। तो ये चीज़ें कॉमन सेंस की भी हैं और पता भी है हमारे ड्राइवर हजरात को, तो इन पे थोड़ी सी बेतवज्जोही भी है। कहीं ऐसा नहीं होता कि आपको कानून नाफिज करने वाले इदारे हर वक्त खड़े रहें, आपके सर पे खड़े रहें। शहरियों को अपनी जिम्मेदारी खुद पूरी करनी होती है। जो मुतमद्दिन माशरे हैं वहाँ शहरी अपनी जिम्मेदारी खुद पूरी करते हैं। हमारी जो लॉ इन्फोर्समेंट है वो तो उस वक्त एक्शन में आएगी जब कोई वायलेशन हो, तो उसको अवॉइड हम खुद करते हैं। हमारा जो डायस्पोरा बाहर मौजूद है, जो हमारे अवाम बाहर मौजूद हैं, वो बेस्ट लॉ अबाइडिंग सिटीज़न हैं। तो आप जब पाकिस्तान आते हैं तो अपने मुल्क में भी वही डिस्प्ले करें, जैसी नेकनामी आप बाहर कमाते हैं उसी तरह का आप डिस्प्ले अपने मुल्क में करें। हम वहाँ पे सारे रूल फॉलो करते हैं, बाहर कहीं पे भी जाएं, बिल्कुल। वहाँ भी कोई आपके सर पे नहीं खड़ा हुआ होता, लेकिन आप बेस्ट लॉ अबाइडिंग सिटीजन हैं, तो वही डिस्प्ले आप अपने मुल्क में करें। क्यों उसको फॉर ग्रांटेड लेते हैं? नेमत है, इसमें आप आज़ादी से घूमते हैं, तो आज़ादी का ये मतलब नहीं कि आप
रूल्स को फॉलो ना करें। बिल्कुल बिल्कुल। और इररिस्पॉन्सिबल ड्राइवर्स जो हैं वो ना उनकी अपनी जान सेफ होती है ना उनके साथ मसला दूसरे ये लोगों कि की आपके जान। पीछे जो जाने हैं, अपनी जान तो वो भी सेफ होनी चाहिए, लेकिन जो आप पीछे आपके मुसाफिर बैठे हैं उनकी जानों की जिम्मेदारी आप लेके निकलें। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। वो भी इतनी अभी जो इंसिडेंट हुआ है इतना खतरनाक, वही हम ब्रेक में भी बात कर रहे थे, कितना खतरनाक इंसिडेंट था सेवन वाला। देखिए वो तो हुआ ही हुआ, आए दिन ऐसी खबरें जब आती हैं तो आपको अलार्म होना चाहिए कि आपको किस तरह से रोड ड्राइविंग सेंस है नहीं है। ड्राइवर हजरात के लिए वो इबरत का एक निशान होना चाहिए। तो बेहतर होगा इंशाल्लाह ताला, बेहतरी इसमें आएगी जैसे जैसे चीज़ें बेहतर हो रही हैं। इंजीनियरिंग रोड की बेहतर हो रही है, आपके इक्विपमेंट आ रहा है ट्रैफिक पुलिस के पास, नफरी बेहतर अपॉइंट हो रही है अक्रॉस द सिंध, बेहतर अच्छी नफरी मेरिट पे अपॉइंट की जा रही है, तो इंशाल्लाह बेहतरी आनी इंशाल्लाह आनी है। अच्छा, नौजवाननि जी तव्हां ॻाल्हि कई पे मखदूम साहब, तव्हां उन्हनि जे हवाले सां ॿुधायो त नौजवाननि जे हवाले सां तव्हां छा चई रहिया हुआ जेका मां ॻाल्हि सॉरी तव्हांजी इंटरप्ट कई। मैडम असल में छा आहे त असांजे नौजवाननि खे डीमोटिवेट कयो थो वञे। हाँ बिल्कुलु। ऐं उन्हनि खे वधि खां वधि डीमोटिवेट उन्हनि जा ई पंहिंजा वॾा कनि था। ऐं अक्सर जी मिसाल मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी जी अगरि आउं ॻाल्हि कयां, जीअं तक त मूंखे इलेक्शन विहणी आहे कुझु महीननि खां पोइ नेशनल असेंबली जी, त आउं अर्ज़ु कयां त जेके नौजवान आहिनि उन्हनि जी मेजॉरिटी, ऐं अॼु बि चवां थो ऑन नेशनल टीवी ते वेही त उन्हनि जी मेजॉरिटी मूंसां गॾु आहे। पर उन्हनि जा जेके वॾा आहिनि उहे उन्हनि खे रोकण जी कोशिशि कनि था, चवनि था त ठीकु आहे हिकिड़ो सिलसिलो पुराणो हलंदड़ थो अचे, हिकिड़ी ट्रेडिशनल हलनि थियूं। ज़रूरी कोन्हे त जेको कमु बाबा कंदो, जेको कमु ॾाॾा कंदो, जेको कमु परॾाॾा कंदो उहो ग़लति उहो सही आहे। असांखे रिवायतूं ऐं हमेशह मूं बिलीव कयो त रिवायतूं हूंदियूं ई टोड़ण जे लाइ आहिनि। हाणे मिसाल जीअं चवंदा त ठीकु मिसाल ज़मीदारी कंदासीं त अॻे हू ढगे खे यूज़ कंदा हुआ, भई ॾाॾा बाबा परॾाॾा त ढगे खे यूज़ कराईंदा हुआ न। तब्दीली वक़्त सां गॾु तव्हां हींअर पाण हींअर ट्रैक्टर था यूज़ कयूं, पोइ तव्हांखे जे एतिरो ई आहे प्रॉब्लम त पोइ तव्हां उहा टेक्नोलॉजी छो था यूज़ कयो, पुराणे तरीक़े ते हलो न तव्हां, त भले पोइ तव्हां सॼी जंहिंमें मौला अली सलाम फरमान यादि अचे थो, पाण फरमायूं त हर दौर में ॿार जी तरबियत जेका आहे मुख़्तलिफ़ दौर जे लिहाज़ सां करियो, छो त अचण वारा जेके ॿार आहिनि उन्हनि जी जनरेशन मुख़्तलिफ़ दौर जे लाइ, 100% उहो तव्हांजे दौर जे हिसाब सां न आहे, ईअं न? त उन असांखे ईअं शइ, असां वटि हिकिड़ो माइंड सेट आहे ख़ुशूसन अंदरूने सिंध जा, अंदरूने पंजाब जा, अंदरूने KPK जे इलाइक़नि में इहा शइ माइंड सेट आहे त ठीकु आहे जेका रिवायत हलंदी आहे इहा उहा रिवायत कजे। रिवायत हली आहे त बाबा मिसाल इन करे उहो पॉलिटिक्स खे पासे ते रखी रिवायत हले थी त बाबा घर में रिश्तेदारी बि पंहिंजे पाण में ई थींदी, मेंटेलिटी नथी मिले, मिज़ाज नथो मिले, कीअं पंहिंजे पाण में रिश्तेदारी करणी आहे। बिल्कुलु न तव्हांजे वालिद साहिब जी बि चाचे जी धी सां थियल हुई, ॾाॾे जी बि चाचे जी धी सां थियल हुई, उन परॾाॾे मामे जी धी सां थियल हुई, त पाण में रिश्तेदारी कयो। त कॉमन सेंस जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़े माण्हूअ खे ॾिसो न, तव्हां एक्सप्रेस तव्हां कंहिंजे इज़ार ते पाबंदी नथा लॻाए सघो, मुल्की कानून नथो लॻाए सघे, मज़हब नथो लॻाए कानून उन ते पाबंदी, त कुझु माण्हू कुझु शख़्स उन ते पाबंदी आहे त तव्हां हर माण्हूअ खे पंहिंजे इज़ार जी आज़ादी ॾियो, हर माण्हूअ जे जेको अंदर में जेका आहे उहो खुली इज़ार करे। ऐं आउं नौजवाननि खे बि चवां थो त पंहिंजे हक़नि लाइ अलाह साईं क़ुर में फरमायो आहे त मूं अॼु ताईं उन क़ौम जी तक़दीर नाहे बदिली जंहिंखे नाहे ख़्यालु पंहिंजे तक़दीर बदिलाइण जो। जेके उथी खड़ा न थींदा उहे न को पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ कुझु करे सघंदा, न को हिन मुल्क लाइ कुझु करे सघंदा, न को हिन सूबे लाइ करे सघंदा। इन ते हिकिड़ो मशहूरु शेर आहे, मुंहिंजो कोन्हे, मशहूरु सिंधी मुंहिंजे में तव्हांजो अदब सां वॾो शौक़ु रहियो आहे जेको मूं ॿुधां पियो तव्हांखे कलाक खां वठी, त हिकिड़ो शेर आहे, जेहा जे तेहा मूं मारू मञिया, मूं जेॾियूं त मलीर में चूंडनि मोक मेहा, मुंहिंजी आह इहा कॾहिं कराईंदो कोटनि खे। वाह वाह। जेॾी महिल तव्हां उथी बीहंदव ऐं उथी बीहण जी आऊं हाणे तवका ई नौजवान हिकिड़ी मारू ई चए त कॾहिं किराईंदा कोटनि खे, मुंहिंजी आह इहा कॾहिं किराईंदो कोटनि खे, कोट अधु नमी विया अथव। ऐं मुंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे, मुंहिंजे तक जे माण्हुनि खे चयो कोट हाणे हीअं हेतिरा मूं करे ॾिना अथमांव, हाणे अची साथ ॾियो आख़िरी अची धिको ॾियो, त उहो चवंदा न गिरती हुई दीवार को एक धक्का और दो, बस हिकिड़ी लत जी ज़रूरत, उन में सभिनी साथ जी ज़रूरत आहे। अकेले माण्हू कुझु कोन थो करे सघे, अकेले इंसान कुझु कोन थो करे सघे, अकेले कुझु कोन थो करे सघे, उन में साथ खपे, दोस्तनि जो साथ खपे। ऐं माण्हू जी वर्थ ई तॾहिं ॾिठे जंहिंमें माण्हू हज़रत अली जो कौल आहे त इंसान पैसनि खां सवाइ ग़रीब कोन्हे, इंसान दोस्तनि खां सवाइ ग़रीब आहे। दोस्त असांखे बि खपनि था ऐं दोस्त साथ ॾियनि, ई को मसइलो ई कोन्हे।
ऐं इंशाअल्लाह यंगस्टर्स जेके आहिनि उनखे अॻियां अचण जी ज़रूरत आहे अचणु चाहिनि था। उन्हनि जा जेके घर में वॾा वेठा आहिनि 60 साल खां मथे जा, उहे ख़ैरनि सां उन्हनि खे अचणु ॾियनि न। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अॼु यकीन सां थो चवां, तव्हां भले मुंहिंजूं रिज़लेक्शन जूं रिज़ल्टूं कढिजो 6 महीननि खां पोइ, मुंहिंजे ज़िले जा, मुंहिंजे तक जा जेके बि, हालांकि जिन जा वॾा असांजा मुखालिफ़ रहिया, उन जा नौजवान जेके आहिनि, दिलि सां पुछो छो वोट कंहिंखे कंदे, चओ यार वोट दिलि चवे थी हिन सां गॾु बीहां, भले पुछी ॾिसो, भले सर्वे कराए ॾिसो, सॼे ज़िले में सर्वे कराए ॾिसो, सॼी नेशनल असेंबली में सर्वे कराए ॾिसो, जे नौजवान जी दिलि कंहिंसां गॾु आहे। पोइ मजबूरनि पोइ ठीकु आहे, पोइ के हुननि जा वॾा चवंदा असां ते बुटे जो कर्ज़ु आहे, हिकिड़ा चवंदा असां ते अबनि ॾाॾनि जो असीं कर्ज़ी आहियूं। हे कर्ज़ु तव्हांजो आहे त पोइ भले तव्हांजूं नस्लूं कर्ज़ी रहनि, बाक़ी जो उथी बीहणो अथव त बिस्मिल्लाह करियो। 6 महीननि खां पोइ, 5 महीननि खां पोइ जनरल इलेक्शन अचे हुई, अचो त दसियूं उन्हनि खे। हा बिल्कुलु। ऐं हाणे चेंज जी ज़रूरत आहे वाकई में। अगरि कैनेडियन प्राइम मिनिस्टर जस्टिन ट्रूडो नंढी एज में प्राइम मिनिस्टर थी सघे थो, त असांजे मुल्क में छो नथा थी सघनि? असांजा नौजवान जेके आहिनि उहे चवंदा आहिनि असां सियासत सां को वास्तो न आहे, सियासत सां वास्तो हुजणु घुरिजे, ऐं तव्हांखे बि अॻिते अचणु घुरिजे। ऐं म्यूज़िक ॿुधूं, कमर साहब क्या ख़्याल है, म्यूज़िक होना चाहिए? असांजी गुफ्तगू जेका आहिनि थोरी हाणे उहा सख़्तु मां चवां त थी वई आहे, त उनखे मैनेज करण लाइ बाक़स सां गॾु ज़बरदस्त को सॉन्ग ॿुधायो। ज़रूरु। जीअं हाणे कल्चर डे अचण वारो आहे, त उन जे लिहाज़ सां मां हिकिड़ो, मुंहिंजे नानीअ जो कलाम आहे सिंध मुंहिंजी मां, त उन जा चंद मां बोल ज़रूरु। मुंहिंजो फेवरेट इहो कलाम आहे। बिल्कुलु, थैंक यू। सिंध मुंहिंजी अम्मा, सूंह तुही जीअ मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां, तुंहिंजी लाड़ुनि लयुनि खे बि चंदन चवां, शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर ॼमां, शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर ॼमां, खीर तुंहिंजो पियां, वीर तुंहिंजो थियां, वीर तुंहिंजो वठां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। हो सिंध मुंहिंजी अम्मा। वक़्तु आहे, गलो ॾाढो ख़राबु। थैंक यू सो मच। पोइ तव्हां ॾाढो सुठो निभायो आहे। इहो बि हिकिड़ी डिफरेंट कंपोज़िशन ऐं डिफरेंट पोइट्री आहे इलाही। जी बिल्कुलु। तव्हांजे नाना जी आहे। जी, इन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इंडिया में जॾहिं नाना इहो जॾहिं शाइरी ॿुधाई हुई, त नाना जा खोड़ सारा दोस्त हूंदा हुआ, हुते फंक्शन्स वग़ैरह थींदा, इन्विटेशन मिलंदा उन्हनि खे, त इंडिया नाना जी इन शाइरी खे क़ौमी तराने जो दर्जो ॾिनो, इन खे क़ौमी तराने जो नाव ॾिनो। त हाणे ताजुल बेवस अगरि हिन खां पोइ कुझु न बि लिखे त बि बसि काफ़ी आहे इहो। उहा हिकिड़ो मूवमेंट हूंदो आहे, हिकिड़ी दात, हिकिड़ी शाइरी, हिकिड़ो आर्ट हूंदो आहे जेको इंसान खे जीअरो रखी वेंदो आहे। जीअं मामा जुम्मन दर बदर खे वठी हर हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, त ईअं हिकिड़ी शाइरी जेका हूंदी आहे न उहा तव्हांखे ज़िंदा रखी वेंदी आहे। ऐं इहा आहे पेड़ी शाइरी। ऐं असां वरी हूं एतिरा पेट्रियाटिक आहियूं, असां पंहिंजे देश सां एतिरो प्यारु, एतिरी मोहबत कंदा आहियूं, त असांखे अहिड़ी पोइट्री मिली वञे त ॿियो असांखे उनखे क़ौमी तरानो ई चवंदासीं न। ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं आहे। ऐं ज़बरदस्त कचहरी, असांजी ज़बरदस्त ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अच्छा, सिंगर्स के लिहाज से भी पूछूंगी, कंवर साहब आप कौन से सिंगर्स हैं जिनको ज़्यादा सुनते हैं, किस तरह के म्यूज़िक जो है आपको पसंद है, किस तरह का? ज़ाहिर बात है, गज़ल ज़्यादा पसंद है। आबदा का जिक्र आया, आबदा परवीन जो लफ्ज़ को समझ के गाए, वाह वाह, वो लफ्ज़ को समझ के गाती हैं तो उसका लुत्फ़ और होता है। जितनी गज़लें भी उन्होंने गाई, उसके अलावा भी दीगर बहुत सारे सिंगर हैं जो अच्छा गा ले, अच्छी गज़ल हो। मैं शायरी पे ज़्यादा ज़ोर देता हूँ कि वो अच्छी होनी चाहिए। बाज़-ओ-क़ात शायरी बड़ी हल्की होती है और गाना उसको कहीं से कहीं पहुँचा देता है, तो वो तो सिंगर का ही गाना है, शायरी का कमाल नहीं होता उसमें। वो हल्की शायरी है और बहुत सी ऐसी शायरी है जो बड़ी हल्की है और सिंगर ने कहीं से कहीं पहुँचा दिया। बात शायरी भी अच्छी है और सिंगर भी अच्छा है। तो
पोएट्री पे मेरा ज़्यादा, और जो गाने वाला हो उसको समझ में आ रहा हो लफ्ज़, हाँ तो फिर आपको सुनने में लुत्फ आता है। बिल्कुल। पहले वाले जो सिंगर्स थे वो 100 मरतबा प्रैक्टिस करते जी, थे, जी, गाना अब याद भी मेरे करते थे, ख्याल में वन टेक में गाते थे। अब आखिर में मेरे ख्याल में आपदा ही रह गई हैं, और तो कोई उस्तादों में ऐसा नहीं है जो लफ्ज़ को समझ के गाता हो। ये और भी बहुत सारे सिंगर्स हैं। हमारी बहुत अच्छा। वो फरीदा खानम थी, हैं नैयरा नूर साहिबा थी। नैयरा नूर, तो लफ्ज़ को समझ के गाने वाले अब कम रह गए। हाँ बिल्कुल। वो कहते हैं ना कि सलीके से हवाओं में जो खुशबू घोल सकते हैं, अभी कुछ लोग ऐसे हैं जो उर्दू बोल जी, सकते हैं, बिल्कुल। वो बहुत कम लोग रह जी, गए। कम आपकी लोग। बात बिल्कुल ठीक है। ब्रेक का टाइम भी यहाँ पे कोई नाज़रीन सफ़र नंटू ब्रेक है, स्टे विल बी राइट बैक। ना है ब्रेक ना है, हलो ठीक है, शुक्र है ना है, शुक्र है ना है। ऐं मां बि चवंदी आहियां त ब्रेक ऐं इख़्तिताम जो टाइम उहो आहे जेको मूंखे पाण खे न आहे वणंदो। मां चवंदी आहियां त कचहरियूं जेके असांजो आहिनि न, मोहबतूं जो ही सफ़र जेको आहे न, मां चवंदी आहियां उहो हलंदो रहे ऐं कचहरियूं ॻाल्हियूं असां कंदा रहूं। तव्हां खां पुछंदसि, म्यूज़िक कहिड़े तरीक़े जो ॿुधंदा आहियो? कहिड़ो म्यूज़िक वधीक इंस्पायर कंदो आहे या मोटिवेट कंदो आहे पंहिंजे कम जे लाइ? मैडम म्यूज़िक मूंखे पुराणा किशोर जा सॉन्ग्स, ताउला ईसा खेलवी जा सॉन्ग्स, हुमैरा चना जा सिंधी सॉन्ग्स अक्सर, वाह। या उन खां अलावा अगरि तव्हां वञो त लता जा सॉन्ग्स, मूंखे इहे नवां सॉन्ग्स मूंखे घटि मुतासिर कंदा आहिनि बनिस्बत पुराणनि जे। ऐं उन्हनि पुराणनि में सम्झां थो त उन्हनि में हिकिड़ी क्वालिटी बि आहे, हिकिड़ी स्टैंडर्ड ऑफ सिंगिंग बि उन में आहे। अॼुकल्ह त तव्हां ॾिसो त रुॻो हाइप क्रिएट करण जे लाइ, ऐं अॼुकल्ह जेके सॉन्ग्स हलनि था, जेके हिट बि थियनि था, तव्हां हिकिड़ी शइ तव्हां नोट कई हूंदी त गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी जेके बि गाना हिट, या इवन 2000 खां पोइ जेके बि गाना हिट थिया आहिनि, उहे हिट सिर्फ़ु फॉर अ टाइम बीइंग थियनि था, साल 2-1.5 साल हलनि था, उन खां पोइ उन्हनि गाननि खे कहिड़ी दिलि ताईं लही था वञनि। हाँ। दिलि ताईं, पर जेके उन खां 80s वारा गाना आहिनि, 70s वारा आहिनि, जीअं मैडम नूरजान जा आहिनि काफ़ी सारा, जीअं मैडम नूरजान जो हिकिड़ो सिलसिले तोड़ गया वो सब जाते जाते, अहमद फराज जी शायरी अथव, कमाल जी शायरी आहे। बिल्कुल। या जीअं उन्हनि जो नियत शौक़ भर ना जाए कभी तू भी दिल से उतर ना जाए कहीं। वाह वाह। त इहे जेके आहिनि इहे सदाबहार गाना आहिनि, इहे माना हिननि खे रीमिक्स करियो, रीमेक कयो, हिननि खे तोड़ियो मड़ोड़ियो, पर अञा ताईं उन खे माण्हू पिया खपाइनि, पिया सेल कनि, पिया हलाइनि। जी मैडम जर गया वो हम सफ़र था, इहो को कुरतुलन जो थोड़ी आहे गानो, इहो को ड्रामे जो थोड़ी आहे जेको हलियो पे, इहो असुल आबदा परवीन गायो न, 20-30 साल पुरानी ॻाल्हि आहे। त उन में हिकिड़ो शेर जो, बाक़ी उन में कुझु चंद सिंगर्स अहिड़ियूं आहिनि या सिंगर्स अहिड़ा आहिनि जेके अॼु बि उन जी लेगेसी खे खणी हलण जी कोशिशि कनि था, ऐं उनखे ॿुधण जी दिलि बि चवे थी, पर जेके नवां आहिनि अॼुकल्ह उहे मूंखे कोन था मुतासिर कनि। मां बि चवंदी आहियां आर्ट हिकिड़े हीरे वांगुरु हूंदो आहे, बट उनखे जेतिरो असां तराशींदा आहियूं, जेतिरो पॉलिश कंदा आहियूं, उहो एतिरो वधीक अञा निखरी साम्हूं ईंदो आहे, ऐं पोइ उहो विसरण जहिड़ो न आहे रहंदो। आपसे भी पूछूंगी, इंस्पिरेशन कौन रहा ज़िंदगी में, किसने मोटिवेट किया? ज़ाहिर बात है कि वो माहौल और पेरेंट्स आपके सबसे पहले इंस्पिरेशन होते हैं। अदब की तरफ से तो जो माहौल दिया वो मेरे वालिद ने, और मुशायरों में ले जाते थे, तो वो जब आपके अंदर रिसेप्टर्स भी हों तो असर पजीरी बड़ी होती है, तो उससे बड़ा असर लिया, और अदबी सफ़र तो वहीं से शुरू हुआ, उन्होंने जो माहौल दिया। बाकी ज़िंदगी में आपके लोग इंस्पिरेशन रहते हैं, आप पढ़ते हैं, मुताला करते हैं, बड़ी शख्सियात में कायद आज़म, अल्लामा इकबाल, जितने लोगों को आप पढ़ते जाते हैं, तो ये लोग आपके लिए मोटिवेशन भी बनते हैं, इनसे आप इंस्पिरेशन भी लेते हैं। ज़िंदगी का सलीका करीना जो है वो आप इन्हीं से सीखते हैं, इनका क्या मुताला था, कहाँ इनकी डेप्थ थी। मैं बताऊं आपको, हज़रत अली अलैहिस्सलाम का, अभी नौजवानों की बात हुई, मौला कायनात का कौल है कि मैं नौजवान की दिलेरी पे बुज़ुर्ग की तजुर्बेकारी को ज़्यादा तरजीह दूंगा। उसकी वजह ये है कि जो किताबें लिखी गई ये क्या है, तजुर्बा है। बुज़ुर्ग के पास भी क्या होता है, तजुर्बा होता है। उसके आपका फ़ायदा क्या उठाते हैं कि जहाँ वो ठोकर खा चुका, वो अब आपको वहाँ ठोकर नहीं खाने देगा। सर्जन जहाँ गलत निश्तर लगा चुका, अब वो किताब में लिखेगा कि निश्तर यहाँ से लगाना, तो आप दूसरे सफ़र नहीं करेंगे। ये किताबें जो होती, लोग कहते हैं कि किताबी बातें ना करो, ये एक बड़ा अजीब सा मकूला है जिसका कोई मतलब नहीं। किताबें ज़िंदगी का निचोड़ है। ये जो आपने सिखाती हैं आपको बहुत बिल्कुल, ये तजुर्बों से आपने जो अक्स किया है, वो दूसरों को उस से बचाना है अपने वक्त के ज़िया से, ताकि वो सीधे सही नतीजे पे जो एक आदमी पहुंच चुका, वो बुज़ुर्ग जो पहुंच चुका, वो आपको गलत राह की तरफ न ले जाए। एक मैं जैसे सर्जरी का आपको एग्जांपल दी कि एक गलत दवा देने से, एक गलत निश्तर लगा देने से
आपको वो बचाएगा जो अब सही नतीजे पे पहले ही से पहुंच चुका। तो आप उस तजुर्बे की आपको ज़रूरत नहीं पड़ेगी उस तजुर्बे से गुजरने की, बजाय कि आप खुद उस तजुर्बे से गुजरें जो एक तजुर्बे से गुजर चुका है, एक अदीब, एक फ़लसफ़ी, एक शायर, एक सर्जन, एक मेडिसिन का लिखने वाला, एक फार्माकोलॉजी का लिखने वाला। तो ये आपके लिए मशाले राह हैं, बीकन हाउसेज हैं जो आपको सही रास्ते तक पहुंचा। बिल्कुल बिल्कुल। कभी भी आप किसी बुजुर्ग के साथ बैठ के 2 मिनट बातें करते हैं, मेरे ख्याल से इतना कुछ सीख जाते हैं 2 मिनट में ही। मैंने वही बताया आपको कि जो लिख के गए हैं किताबें वो क्या थे, हमारे बुजुर्ग ही थे। वो आने वाली नस्लों को उन्होंने उस वक्त के ज़िया से बचा लिया, वो सही नतीजे तक हमसे पहले पहुंच गए। तो बिल्कुल ज़रूरी है, दोनों का कम्बिनेशन बहुत ज़रूरी है। दोनों को कॉम्बिनेशन, नौजवान का तालिब इल्म रहना और उनके साथ 10 बस्ता रहना, उनसे सीखना, बजाय इसके कि उनको आप लुक डाउन अपॉन करें, स्कॉर्नफुल आइज से देखें, सीखें उनसे। आप उनकी भी ज़िंदगी गुजार लेंगे इस तरह से ज़बरदस्त, जो वो गुजार चुके। ज़बरदस्त। अच्छा मखदूम साहब, तव्हां खां पुछंदसि, गोल ऑफ लाइफ, एम ऑफ लाइफ छा आहे? मुंहिंजो अलाह जी महिरबानी सां हूअं त काफ़ी सारा टारगेट्स पूरा थी विया आहिनि ऐं ॿिया पूरा थियनि पिया। मिसाल हिकिड़ी हूंदो आहे माण्हू खे त एजुकेशन कंप्लीट कजे, फाइनेंशियली स्टेबल थिए, पॉलिटिकली स्टेबल थिए, उहो त अलाह जी महिरबानी आहे। ॿिया सभु अलाह साईं काफ़ी घटि एज में इलाही शयुनि खां नवाज़े छॾियो आहे। पर मुंहिंजो मेन गोल ऑफ लाइफ इहो आहे त आउं माण्हुनि में जुरत पैदा कयां ऐं माना मुंहिंजे करे माना माण्हू इंस्पायर थी माना बातिल खे, वक़्त जे यज़ीद खे माना ललकारीनि ऐं ओपनली एक्सप्रेस कनि ऐं उहे डिॼण खां सिवा चवनि त न ही तूं ग़लति पियो करीं ऐं उन में चवनि त असां हिन खे आइडियलाइज़ करे असां इहो अमल कयूं पिया त आउं सम्झां थो मुंहिंजो वॾे खां वॾो ज़िंदगी जो टारगेट पूरो थींदो। बाक़ी पैसा पिया कमाईंदासीं, पावर में पिया ईंदासीं, दुनिया जो दस्तूर आहे पियो हलंदो। हिकिड़े मौला अलैहिस्सलाम फरमाइनि त अगरि का ग़लति शइ ॾिसो था त उनखे रोकियो, हथ सां रोकियो। अगरि नथा रोके सघो त उनखे ग़लति चओ, अगरि ज़ुबान सां नथा चई सघो दिलि में उनखे ग़लति ज़रूरु चओ। दुरुस्त इन शइ ते त का ॿराए कान्हे। हज़रत अली जो कॉल मुंहिंजे अखियुनि ते ऐं मुंहिंजी तव्हां मुंहिंजो टारगेट चओ त जंहिं ॾींहुं मुंहिंजे सूबे जे माण्हुनि उहा जुरत कीअं पैदा थींदी तव्हांजी नज़र में? कीअं असांजा नौजवान जेके आहिनि उहे अखियुनि में अखियूं विझी असांजे सियासतदाननि सां सवाल करे सघंदा? उहा जुरत तॾहिं पैदा थींदी जॾहिं असांजा नौजवान पंहिंजे ज़मीर जे अॻियां जवाबदार थींदा ऐं अंदरि सोचींदा त छा ई असीं सही कयूं पिया या असीं ग़लति पिया कयूं ऐं छा असीं ही जेको अमल पिया कयूं इन जा नताइज कहिड़ा निकिरंदा। जंहिं ॾींहुं नौजवाननि जो सोच जे माण्हुनि सोचणु शुरू कयो ऐं ख़ासि करके नौजवाननि खां सवाइ जेके वॾा आहिनि उन्हनि जा, उहे भला ॿियो कुझु नथा करे सघनि। जीअं हज़रत अली कॉल तव्हां ज़िक्र कयो, भला चलो उहे जुरत उन्हनि में कान्हे, नथा कनि, भला माठ त करे वियनि न, भला रोकीनि त न, भला डीमोटिवेट त न कनि न। त आउं सम्झां थो त हाणे वक़्तु घणो परे कोन अथव। इहो अॼुकल्ह जा हाणे तव्हां ॾिसो मैक्सिमम साल 2 साल या 3 साल हाणे मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे। बिल्कुलु अॻे वारो वक़्तु ॿिया हुआ, माण्हू पिया ग़लति अमल कंदा, केरु चवण वारो कोन हो, जंहिंजी मर्ज़ी हूंदी त कंहिंजी ख़बर हलाईंदो कोन। हाणे सोशल मीडिया जो ज़मानो आहे, तव्हां वटि फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे तव्हां वटि। तव्हांखे जेका तव्हांखे दिलि चवे हक़ीक़त ते मुबनी तव्हां अगरि का ॻाल्हि था कयो, तव्हां उहो ओपनली तव्हां सोशल मीडिया प्लेटफॉर्म जे ज़रिए तव्हां हुनजो इज़हार करे सघो था, मीडिया जे ज़रिए तव्हां इज़हार करे सघो था। उहा ॻाल्हि लखे माण्हुनि ताईं, करोड़े माण्हुनि ताईं पहुचो थी वञे ऐं हक़ीक़त लिखण जी शइ कान्हे। जंहिं ॾींहुं माण्हू पंहिंजे पाण खे जंहिं ॾींहुं सुञाणणु शुरू कयो, यार न ही मुंहिंजी मूंसां पंहिंजे पाण सां ज़्यादती पियो कयां, ही न ही ग़लति आहे। बाक़ी हाणे हिकिड़ा माण्हू ग़लति खे ग़लति सम्झी बि ग़लति सां गॾु बीहनि था, उन्हनि खे आउं सम्झां थो उहे पोइ ज़हनी तौरु बीमार आहिनि। अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾींदो आहे, अलाह साईं उन्हनि खे असीं उन्हनि जा दुआ घुरियूं। हाँ बिल्कुलु, उन्हनि लाइ दुआऊं ई करे सघनि थियूं। बाक़ खां पुछंदसि, बाक़ सिंगिंग में इंस्पिरेशन केरु रहियो आहे? लाइफ में ज़िंदगी में इंस्पिरेशन केरु रहियो आहे? इंस्पिरेशन जीअं मां सवेर चयो त मैडम आबदा परवीन, उन्हनि सां इलाही वक़्तु बि गुज़रियो आहे असांजो नाना जे करे, त इलाही कुझु सिखियो बि आहे। जीअं चवंदा आहिनि न कतरे कतरे से दरिया बनता है, त नंढी नंढी जेका तव्हां का सिखिया वठंदा आहियो न जितां, त पोइ उहा तव्हांजी पूरी ज़िंदगी तव्हां सां गॾु हूंदी आहे, बसि सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। त आइडियल जी तव्हां ॻाल्हि कई त मैडम आबदा परवीन आहे। ऐं इंस्पिरेशन केरु रहियो, मोटिवेशन जे तव्हांखे मोटिवेट कयो हुजे?
डायरेक्टली इनडायरेक्टली कॾहिं फैमिली कंदी आहे कॾहिं आइडियल जिन मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि इंस्पिरेशन त न चइजे मोटिवेशन जंहिं ॾिनी आहे त हिकिड़ी अदी सनम मारवी ऐं उनजी जेका भेण आहे त जॾहिं बि असां मिलंदा आहियूं त उहो मूंखे इलाही मोटिवेट कंदियूं आहिनि त तूं सिंगिंग में अॻिते वधि तोखे अॻिते अचणु घुरिजे पर बसि थोरो आहे लेज़ीनेस आहे त इन करे अच्छा आर्टिस्ट जे लाइ एप्रिसिएशन केतिरी इम्पोर्टेंट आहे तमामु घणी हर इंसान जे लाइ एप्रिसिएशन इम्पॉर्टेंट आहे छो जो ॾिसो एप्रिशिएट जेको तव्हांखे कंदो आहे त तव्हांजो दिलि इलाही ख़ुशि थी वेंदो आहे ऐं जॾहिं दिलि ख़ुशि थींदो आहे त पोइ माण्हू जो कमु करण जो बि दिलि कंदो आहे पोइ माण्हू जो दिलि कंदो आहे त अञा इन शइ खे मां बहितर करे ॾेखारियां त जेकॾहिं अॼु मूंखे गुड मिलियो आहे सुभाणे एक्सीलेंट में मिली सघे थो त बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे अच्छा ऐं जेकी छोकिरियूं जेके नियाणियूं तव्हांखे स्क्रीन जे थ्रू ॾिसनि थियूं उहे हिन सिंगिंग जी फील्ड में अगरि अचणु चाहिनि कीअं अचनि ऐं पहिरीं त हिकिड़ो वॾो मरहलो हूंदो आहे त न्याणी आहे त असां हुन ते ऑलरेडी पाबंदियूं हणी छॾंदा आहियूं छोकिरनि ते भणंदा आहियूं त सिंगर न थियो या ॻायो न इन फील्ड खे एॾो भलो कोन सम्झो वेंदो आहे छा उन्हनि खे इंस्पायर कीअं कंदा उहे कीअं अची सघनि था या कीअं पंहिंजे वालदेन खे इन ते एग्री करे सघनि था बिल्कुलु सहर अॼुकल्ह जो जेको दौरु आहे मुंहिंजे ख़्याल सां जीअं अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं या इंटीरियर जेको बि जॻहूं आहिनि त इलाही अॻिते निकिरी आयूं आहिनि छोकिरियूं बि ॾिसो सिंध जी छोकिरियूं अगरि नियाणियूं ॻाल्हि कयूं त अगरि अॻिते अचिणो आहे त तव्हां हिकिड़ी वीडियो बि ठाहे सघो था सोशल मीडिया इलाही वॾो प्लेटफॉर्म आहे त तव्हांजी हिकिड़ी वीडियो बि वायरल थी सघे थी त जेकॾहिं अॻिते अचिणो आहे ऐं उन्हनि पेरेंट्स खे मां इहो ई चवंदमि त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि जा दोस्त थी गॾु हलंदव त कॾहिं बि न मुरझाईंदा कॾहिं बि किथे न थकंदा हमेशह उहे जीअंदा रहंदा तव्हांजी मर्ज़ी ज़बरदस्त ॻाल्हि कही तो कमर साहब कोई मैसेज देंगे हमारे व्यूवर्स को इख्तिताम पे क्या कहेंगे मैसेज मैं यही दूंगा कि अगर आप अच्छे शहरी बाहर बन सकते हैं तो अपने मुल्क में क्यों नहीं और जो अपने मुल्क में मौजूद हैं कभी बाहर नहीं गए मैं समझता हूँ कि उन्हें चाहिए कि वो रूल्स एंड रेगुलेशन पे अमल करें ये सिर्फ आपको पाबंद नहीं करती बल्कि दूसरों को भी आपके हुकूक का एहतराम करने को कहती हैं तो जब आप दूसरों के हुकूक का एहतराम करेंगे रोड सेंस होगा तो दूसरा भी आपके हुकूक का एहतराम करेगा कब उसे गाड़ी पीछे करनी है कब आगे करनी है कहाँ पे उसका राइट है कहाँ पे आपका राइट है तो इसमें इदराक पैदा करें इसको सीखें समझें ये ज़रूरी है आपकी भी बेहतर ज़िंदगी गुजारने के लिए और जो दीगर अवाम है उनके लिए भी बहुत बहुत मशकूर हैं आपने हमें टाइम दिया मखदूम साहब तव्हां छा मैसेज ॾींदा असांजे व्यूवर्स खे यंगस्टर्स खे ऐं चवंदुसि ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे ऐं ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत आहे उन खे ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारणु खपे ऐं जेको तव्हांजो दिलि करे उहो करे गुज़रो ऐं तारीख़ में उन्हनि खे यादि कयो वेंदो आहे जिन बग़ावतूं कयूं तारीख़ में उन्हनि खे यादि कयो आहे जिन पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारी बिल्कुलु जिन मसलियत सां कमु वरितो अॻी पिछनि सां कमु वरितो तारीख़ उन्हनि खे यादि कान्हे कंदी पोइ भले उहे केतिरा बि करोड़पति हुजनि अरबपति हुजनि केतिरा बि उहे पावर में रहनि कामयाबु हुजनि पर अहिड़ा हज़ार एग्ज़ाम्पल तव्हांखे मिलंदा तारीख़ उन्हनि खे थोरे छॾियो तारीख़ में उन्हनि खे यादि कयो नथो वञे पर जिन बग़ावतूं कयूं जिन पंहिंजे हक़ लाइ आवाज़ बुलंद की तारीख़ उन्हनि खे अॼु बि सुनहरे अल्फाज़ में यादि करे थी पोइ भले उहे शहादतुनि ते चढ़ी विया ज़ाहिरी तौरु करबला में बि यज़ीद फ़ातह थी निकितो पर अॼु तारीख़ हुनखे कारनि लफ़्ज़नि में यादि करे चुकी है बिल्कुलु ऐं ज़ाहिरी तौर त इमाम हुसैन उसर कलम करे मेज़ ते आंदो वियो पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो त कटियल सर बि झुकियल कोन हो त आवाज़ बुलंद करियो पंहिंजे पाण खे पंहिंजे जज़्बात खे एक्सप्रेस कयो ऐं मुख़्तसिर ज़िंदगी खे ख़ूबसूरत ऐं ज़रूरतमंदाना तरीक़े सां गुज़ारियो ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां टिनी जी असांजे शो खे अॼु तव्हां चार चंड लॻाया एॾो ज़बरदस्त प्रोग्राम असांजो थियो ऐं कचहरियूं नाज़रीन जेके आहिनि उहे इख़्तिताम ते पहुतियूं आहिनि इहो ब्रेक जो या इख़्तिताम जो टाइम जेको मूंखे वणंदो ई न आहे मां चवंदी आहियां एॾियूं ज़बरदस्त महिमान हिते ईंदा आहिनि उन्हनि सां कचहरियूं कंदी रहां बट हिते छा कयूं त इख़्तिताम जो टाइम थी चुको आहे इंशाल्लाह असांजी मुलाक़ात सुभाणे थींदी एंड असां कंदासीं बाग़ जे सॉन्ग ते ज़बरदस्त सॉन्ग आहे तव्हां सभिनी खे डेडिकेट कयूं था मूंखे मुंहिंजी सॼी सत खे सॼी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई असांजी याद सताए त तूं हली अच जा असांजी याद सताए त तूं हली अच जा किथे करार
त दुनिया खे विसारियो तुंहिंजी ख़ातिर। मूं त दुनिया खे विसारियो तुंहिंजी ख़ातिर। तूं बि दुनिया खे भुलाए छॾ मुंहिंजी ख़ातिर। किथे करार न अचई त तूं हली अचिजा। असांजी याद सताए त तूं हली अचिजा। ही मखदूम त आहे